सोहेल दानिश साहब, आज आपने नुसरत फतेह अली खान साहब के रूह को अच्छा तड़पाया। अगर वो होते इस दुनिया में, ईद मुबारक ॼाण जो उन्हनि ताईं तरीक़ो आहे। बहुत ज़बरदस्त आवाज़ आपकी, माशाल्लाह। साईं नदीम मंगी साहब खां पुछंदासीं, साईं कॾहिं थींदो आहे अक्सर ईद जे वक़्तनि में ज़मानतूं घणियूं थींदियूं आहिनि, माण्हू चवंदा आहिनि यार असां अमरा ज़मानत कराए ॾियो त जीअं घर ॿारनि सां ईद करे वञे। सो तव्हांजी बि हीअ सीज़न हूंदी आहे ईद जी? जी बिल्कुलु सीज़न हूंदी आहे ऐं ख़ासि करे असां वकील इन्हनि ॾींहंनि में लॻाईंदे त जज बि ईद जे ॾींहंनि में रिलीफ ॾींदो आहे ऐं उहे सोचींदा आहिनि उन्हनि जे रूह में रहम पवंदो आहे त भली वञी बचड़नि सां ईद कनि पंहिंजी। आख़िरी ॾींहं में असां वकील जे आर्गुमेंट ते उन्हनि सां ईद आहे, हा महिरबानी करे जेको आर्गुमेंट सां ईद आहे पंहिंजी फीस बि त ख़रीद करणी ज़ाहिर आहे पोइ सभिनी ईद थींदी आहे त उन में असांखे बि ख़ुशी थींदी आहे, जेको माण्हू रिलीज़ थींदो आहे उनजी फैमिली दुआऊं बि ॾेई वेंदी आहे। माना हिन में चई सघिजे थो त हीअ ईद ते वकीलनि जी बि सीज़न सभिनी सीज़न आहे, ज़ाहिर आहे बिल्कुलु। ऐं तव्हां वरी चवंदा उन्हनि खे भाउ जल्दी कयो, हाणे पैसो हलायो फीस ॾियो त असां माण्हू छॾाए ॾियो। असां वकील खे पैसा मिलंदा, वकील ॿिए खे ॾींदो, कोर्ट स्टाफ खे ॾींदो, हुनखे मिलंदो, अॼु उहो पैसा फ्री गिरी वरी जेको आहे सो दुनिया जो चर्चो आहे, ख़र्ची सभिनी खे मिलंदी आहे, आख़िर में तव्हां तीअं ते पहुचंदासीं। सही सही घुमी फिरी ज़ाहिर माण्हू ॿारनि खे बचनि खे ॾाढो सुठो कमु कंदा तव्हां, वकील सां टे वेठा आहिनि ऐं तव्हां अगरि दुआऊं अलॻि मिलंदियूं। जी दुआऊं अलॻि, जिन पंहिंजे बचड़नि सां वञी ईद कंदा जेके माण्हू, ज़मानत थी वई न, उनखे केॾी ख़ुशी मिलंदी हूंदी यार वकील असांखे ॾाढो सुठो आर्गुमेंट्स कया, हुते जज साहब खे क़ाइल कए। वकील मां उहो पहिरियों बि चई चुकुसि, जॾहिं असां कंहिंखे रिलीफ मिलंदो आहे त असांखे ख़ुशी थींदी आहे। ऐं वाहिद असांजी फील्ड आहे जेका तवक्कल जी फील्ड आहे, जेका पहिरियों तव्हां ॿुधायो पिया वकील बाबा कुझु बि न आहे, साईं चए पियो वकील वाहिद फील्ड आहे जेका तवक्कल जी आहे। असांखे ख़बर न आहे कहिड़ो केस आहे, किथां पैसा मिलंदा, तवक्कल ते निकिरंदा आहियूं। जेको न ॾियण वारो पैसा हूंदो आहे उहो ॾेई वेंदो आहे, जेको ॾियण वारो हूंदो आहे न ॾींदो आहे। त वाहिद वकील जी तवक्कल जी फील्ड आहे ऐं वकील पराई ख़ुशी में ख़ुशि थींदो आहे जॾहिं को केस न थींदो आहे, डिसमिस थींदो आहे त ॾुख थींदो आहे। ऐं वकील असां जेका आर्गुमेंट्स बि कंदा आहियूं त असां ऑन बिहाफ ऑफ जेको पार्टी आहे उनजे बिहाफ ते असां आर्गुमेंट्स कंदा आहियूं ऐं पंहिंजो पाण खे उनजे वकील थी करे पेश कंदा आहियूं। बाबा हिकिड़े केस में आर्गुमेंट्स करे पियो त हू चए पियो सर मुंहिंजो हस्बैंड, त जॾहिं चइबो तुंहिंजो हस्बैंड छा, मुंहिंजी क्लाइंट आहे, मां उनजे बिहाफ ते ॻाल्हायां थो, त असां वकील मां पार्टी जा थी वेंदा आहियूं। इहे शयूं आहिनि। सैयद तबस्सुम साहिब आहे जी जी, असांजो तव्हांजो बहितरीनु दोस्त सुठो अलीमद कीरियो, हुन 3 तारीख़ ते आज़ादु थियो। हा उहो बि ईद खां हिकु ॾींहुं अॻु में 3 तारीख़ ते ज़मानत थी हुनजी, बिल्कुलु हुन त केस ई डिसमिस थी वियो, पूरो केस हो। बरहालो असां ईद खां हिकु ॾींहुं पहिरीं तक़रीबन 4 माण्हुनि खे असां ईद खां हिकु ॾींहुं पहिरीं 4 माण्हुनि खे असां रिलीज़ करायोसीं, ऐं कोशिशि कंदा आहियूं त जेके आख़िरी ॾींहं आहिनि पोइ अहिड़ा माण्हू जेलनि में आहिनि जंहिंजी ज़मानत नथी थिए, जेके 5000 10,000 जे जुर्माने लाइ बीठा आहिनि, उहो असांजी फील्ड एॾी आहे, असांजी पंहिंजी बि मंगी लाइ हुनखे साईं 5-10,000 ॾींदा हो या वठी पोइ आज़ादु कराईंदा हो? कंहिं वटि 5-10,000 जे केस में फाथल आहिनि, मां जमा कराए पियो उन्हनि माण्हुनि जी ईद कराईंदा आहियूं। मां उहो चवंदो न फाइन तव्हां ॾींदा हो या डबल वठंदा आहियो? असांजी पंहिंजी लॉ फर्म आहे जेको बैठे हैं हमारे पास। मेहंदी आपने शायद नहीं लगाई, आपने भी मेहंदी इसलिए नहीं लगाई क्योंकि हमारी फैमिली में शादी है ईद के बाद फौरन, तो इसलिए अब शादी में लगाऊंगी। अच्छा, आपने कहा शादी में लगाएंगे क्योंकि पहले लगाती तो वो फिर डिम हो जाती शादी। बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है, इसलिए आपने वो मेहंदी लगाने वाला पोर्शन जो है वो खाली छोड़ दिया है कि शादी पे लगाएंगे। जी हाँ, हमारे अक्सर ऐसा होता, बचपन में तो हमें ईद की वो जो शॉपिंग करवाते थे ना, वो स्कूल की यूनिफॉर्म लेके देते थे। ईद के दिन पहनो, उसके बाद स्कूल की यूनिफॉर्म हो जाएगी। अच्छा, मैं एक बात ये भी कहना चाहूँगी कि बच्चों के हवाले से कि हमारे बच्चे होते और मैट्रिक तक पहुँचते तो वो मम्मी डैडी वाले रहते हैं ना, कि बस खर्ची दे रहे वालिदैन और कर रहे। लेकिन मैं अब जो मेरा तजुर्बा है कि आप अपने बच्चों को जब प्राइमरी से सेकेंडरी में आते तो उनको फीड करना शुरू कर दें उनके माइंड में कि आप अपना खर्चा उठाने की कोशिश करो, अपने खर्चे पे कुछ करो, मम्मी डैडी नहीं बने रहो। क्योंकि मैंने ये भी देखा कि शादी भी हो जाती है तो पेरेंट्स उनका घर चला रहे तो उनके बच्चों के पैम्पर भी ला रहे होते, ये चल रहा होता है, ये नहीं होना तो ये नहीं होना चाहिए। तो मैंने अपने बच्चों के साथ ऐसा किया है। मेरा बच्चा क्लास 9th में है अभी और अल्हम्दुलिल्लाह वो बहुत अच्छा प्रोजेक्ट चला रहा है और गुलशन में उसका ऑफिस है और बहुत अच्छा काम चल रहा है। अच्छी बात। जी हाँ बिल्कुल। नहीं देखो एज अ मदर मेरा जो तजुर्बा है या मैं जो ना
कि जब तक माँ बाप जिंदा है ना, बच्चों को एहसास होना चाहिए। नहीं देखिए, माँ बाप अगर बीच में मर गए फिर बच्चे वो क्या मर करेंगे, गए ये ना तो बताया। आ गई ना बच्चे को ऊपर इंडिपेंडेंट करना चाहिए ना, कि वो अपने आप को मजबूत करें, उनके पैर मजबूत करें हम। वक्त और क्योंकि हालात वक्त सब सिखा हालात देते चेंज हैं। हो जाते हैं ना, कुछ कह नहीं नहीं, सकते। बाहर के मुल्कों में वैसे हम तो होके आए ना, अभी यूके से यूएसए में, तो वहाँ ये होता है भाई 17-18 साल का बच्चा हो गया, उसको बोलते हैं निकलो घर, अपना घर जाके वाकई बनाओ, ये खुद करना बनाओ। चाहिए ना। गवर्नमेंट उन्हनि खे जेको आहे न, गवर्नमेंट Support उन्हनि जो करे थी, मंथली government सपोर्ट support करे करे थी, थी, वज़ीफ़ो कंदी आहे। मुक़ररु हूंदो आहे। पर हुनखे चवंदा आहिनि पीउ माप, चवंदा आहिनि त ॿाहिरि निकिरो, पंहिंजो कमायो, पाण खाओ वञी, पंहिंजो ख़र्चो पाण कढो। ये असां ॿारनि खे दादरो करे बिल्कुल छॾियो आहे। उनको अपने पैरों पे खड़ा करना चाहिए। हम माँ बाप की गलती होती है कि हम उनको इतना सपोर्ट करते कि वो आदत हो जाए। और कुछ बच्चे तो ऐसे, उनका दिल ही नहीं करता काम पे जाए, यही बात। वो सोते रहते हैं, सारा दिन सोते रहते हैं। ये हमारी अपनी गलती है। बच्चे देखो, बच्चे बच्चे सही है, बच्चे, लेकिन जवान हो बच्चों का जाएंगे, खुद ही करेंगे। मुस्तकबिल संवारना हम पेरेंट्स का काम है, बच्चों का काम नहीं। हम उनको अच्छा बना रहे हैं, हम उनको गलत बना रहे हैं, उनकी बीवी के लिए हम उनको किस तरह तैयार कर रहे हैं, ये सब माँ बाप पे होता है। जो आने वाली औरत है वो खुश रहेगी उसके साथ, खुश नहीं रहेगी उसके साथ। अगर हमने उसको अच्छी तरबियत दी है तो वो बच्चा आगे चल के अपने बच्चे की अच्छी तरबियत देगा, तो ये पूरा एक माहौल बन जाता है। आप घर में कुकिंग जो करती हैं, क्या चीज़ अच्छी बना लेती हैं आप? मैं सबसे अच्छा जो बनाती हूँ, स्टू बनाती हूँ। बेवकूफ़ बनाती हैं? स्टू वो तो अभी बना दिया। स्टू बनाती हूँ। स्टू? जी, मटन स्टू क्या मटन, चिकन। स्टू हिकिड़ी बसरनि में ॿाकरो गोश्त या चिकन, उन में बसर ऐं कारो मिर्च घणो पवंदो आहे, ऐं उनखे स्टीम में पचायो वेंदो आहे, ॾाढो स्टीम में पूरा मज़ेदार वो थींदो आहे। वो बनता है कभी पूरा। बनाए तो फिर हमें भी खिलाएं कभी। मैं तो लेकर आई थी, सबने खा लिया, आपने नहीं चखा। टाका नहीं खा गया था हमारा ऐसा वो एमडी शर्मा साहब को भी दिया था मैंने, क्योंकि उन्होंने खास तौर पे हम लोगों को याद रखा था ना, तो उनके लिए तो मैं बना के लेकर आई थी शीर खोरमा भी। जबरदस्त। तव्हां मैडम, तव्हां भी घर में कुकिंग कयो या सिर्फ वकालत ही कयो? मां हे सॼी कुकिंग का बाबा वॾो टाइम थियो रिटायर थियल आहिनि। अच्छा, हाणे खाइण लाइ न पोइ बि न लॻे नथो यार, खाइण वारा बि न। ईद बरात ते कुझु ठाहिबो आहे। न न, कुकिंग जी अल्हम्दुलिल्लाह मां एक्सपर्ट आहियां, ऐं अल्हम्दुलिल्लाह 50 माण्हू हाणे बि वठी अचो। इन जी ॻाल्हि सही आहे त मुंहिंजी वॾी बेबी फातिमा जॾहिं 6th क्लास में आई त तॾहिं खां उन्हनि मूंखे खट ते विहारियो। हाणे इहा सूरत हाल आहे त घर वेंदी आहियां त हिकिड़ी जोराबा लाहींदी आहे, हिकिड़ी पाणी खणी ईंदी आहे, हिकिड़ी वरी प्याले में पाणी खणी ईंदी आहे, त मां जोराबा न पतल हुजनि त पोइ वरी पाराईंदी त न, पोइ जूतो लाहींदी आहे। सुठी ॻाल्हि आहे, ख़िदमत करे थी। कुकिंग जी अल्हम्दुलिल्लाह मां एक्सपर्ट आहियां, ऐं कॉन्टिनेंटल, चाइनीज़, पाकिस्तानी, ऐं पाकिस्तान जे ॿाहिरनि मुल्कनि मां बाक़ाइदा मुंहिंजा कोर्सेस थियल आहिनि, ऐं सर्टिफाइड कुक आहियां मां। अच्छा, मैं बेकिंग भी कर लेती हूँ, मैं केक, बिस्किट वगैरह सब बनाती हूँ। अच्छा, खाराइनि त कुझु न, तूं ॻाल्हियूं एॾियूं तूं करण लाइ छा नादिया मां खाई चुकी आहे, चुकी आहियां, पर अॼु नादिया मुंहिंजे घर में मूंखे खाराए बि चुकी आहे। नादिया ख़ुदि मां पाण पाण बि कुक आहे। कुकिंग कंदी आहियां, त छा चइबो आहे, अदी सां त ख़ैर असांजो फैमिली रिलेशन आहे, ऐं उन हिसाब सां असां हिक ॿिए जे घरनि ताईं मतिलबु आहियूं, त हिक ॿिए घर में घिरी वेंदा आहियो। बाक़ाइदा घिरी ईंदा आहियूं बिना पुछण। ऐं अम्मा त छा कंदी हुई, अम्मा जॾहिं घर जी सब्जी वठंदी हुई न, त अम्मा पहिरियां मुंहिंजे घर ईंदी हुई, मूंखे सब्जी ॾेई वेंदी हुई। उन्हें ख़बर हुई तव्हां वटि कोन्हे सब्जी। अम्मा खे ख़बर आहे त मुंहिंजा ॿार सब्जी कोन खाईंदा आहिनि, मां अकेली सब्जी खाईंदी आहियां। पोइ हीअ छा कंदी, जॾहिं भाॼी पचाईंदी हुई, सभिनि खां पहिरियां अम्मा चवंदी वॾी भेण जो हिसो रखो, सभिनि खां पहिरियां मुंहिंजो हिसो रखियो वेंदो हुयो, पोइ हिननि खे मानी ॾिनी वेंदी हुई। मीर खान बंगलानी साहब, तव्हां घणो अरसो सऊदी में बि रहिया हो, बिल्कुलु मदीने में बि ईद मल्हायूं तव्हां घणियूं, छा फ़र्क़ु नज़र आयो हिते सिंध में ईद करण जी ऐं उते सऊदी में ईद करण, फ़र्क़ु कहिड़ो आहे? इहा हाणे पुछण जी ॻाल्हि थोरी आहे। मदीने जी ईद आहे हिते, उते असां रोज़ा रसूल में ईद कंदा हुआसीं, हिन दफ़े बि तयारी। उते कहिड़ो मज़ो ईंदो आहे, हिते केतिरो मज़ो ईंदो आहे? पर हे त हाणे पंहिंजो मुल्क आहे, हुबे वतन ते इंसानु हुजे, हुन में त हाणे का शक न आहे, हुबे वतन हुजे। बाक़ी हाणे ईद मदीने वारी उहो त अलॻि आहे। उते रोज़ा रसूल में ईद पढ़ंदा हुआसीं, तक़रीबन 60-70 लख माण्हू गॾु हूंदा हुआ। उते त मां ॾिठो साईं, जॾहिं 2017 में तव्हां आया बि हुयो ईद उते कई, त उते पेशवाम जेको जाते बीहे पियो, उन खां अॻियो बि माण्हू बीठा हुआ। अॻियों त बीहण जाइज़ न आहे, इहो कीअं? इहो इस्लाम में जाइज़ न आहे। अॻु में बि लाइनियूं ठही वयूं, पोयां तव्हां पीस हाणे ॾिसो न, पेशवाम परेशान थियो, मां विच में बीठो आहियां। हा विच में ईअं ई थिए थो हाणे, अॼुकल्ह ईअं ई मां थिए हिन जे करे थो पढ़ाए, मुंहिंजे करे था पढ़नि, चकर छा आहे? थो। हालांकि हिन टाइम ईद जेका थिए थी मदीना मुनव्वरा में मस्जिद नबी में, त उहा जेको आहे जबल उहद ताईं सिफ़ूं लॻी वञनि था। हेॾे शारा सलाम तव्हां विया हूंदा, अहमद गुल जे भाउ जे हेॾां एसि ताईं जेको आहे त सिफ़ लॻनि था। हेॾां बि ज़रे घटि एयरपोर्ट खे वञी लॻनि था, जेको तक़रीबन पेशवाम में अॻियो सफ़ूं लॻी थियूं वञनि। अॻु बि लॻी वेंदा, मस्जिद बिलाल ताईं माण्हू बीहनि था। हालांकि इहो जाइज़ न आहे,
माण्हू बीजी वञनि था। अजीब चक्कर आहे, ये रश घणी आहे न, रश त ॾाढी थी थिए। रश माण्हुनि खे जॻह खपे। अच्छा, माण्हू इहो न ॾिसंदा आहिनि त अपेश मामा, माण्हू ॾिसंदा आहिनि त जॻह कहिड़ी आहे। हा, अच्छा, वरी अरबनि जो जेको ईद मुबारक मिलण जो बि वॾो ज़बरदस्त अरबनि जो 3-4 दफ़ा मिलंदा आहिनि। असां हिकु दफ़ो भाकुर पाए जान छॾाईंदा आहियूं, उहो 3 दफ़ा मिलंदा आहिनि। असूलन ते 3 दफ़ो भाकुर पाइणी आहे। 3 दफ़ा वरना हो जेको आहे न गले में चुमी पाइण जे स्टाइल सां मिलंदा आहिनि, जेको ईद मिलणु खपे। ऐं असां मतिलबु इहो पाकिस्तान में हाणे इहो फैशन आयो आहे चुमी पाइण जो। बाक़ी छा चइबो आहे, अॻु में रुगो बसि 3 भाकुर पाईंदा हुया। अॼु बि किथे हाणे हला करे इहो वधीक थी रहे छो चुमी पाइण वारो अरबन वारो। पर मर्द में माई में कहिड़ो कहिड़ो बि कंदा हुजे उते त इहो ई आहे न, क्लियर कंदी आहे तव्हांजे कॉन्सेप्ट खे पूरी लाइन ज़ाहिर आहे थींदो त मर्द सां माई न, पर इहो रेशो थो हुजे, मोहबत वधंदी आहे। ॾिना आहिनि उन्हनि सां मिलो, ज़ुल्फ़कार आहे, रिज़वान आहे, इलियास आहे, इहे 3 बि असां सां गॾु आहिनि। इन्हनि सां बि ईद मिलो। 4 ॼणा आहिनि। 4 मां कीअं यादि कयां, मूंखे 3 यादि हुया। हिकिड़ो डफली वारो, हा, डफली वारो बि वेठो आहे। तव्हां सभिनी खे बि ईद जूं मुबारकूं हुजनि, ख़ुशि हुजो, सलामत हुजो ऐं धरती सां गॾु गॾु पंहिंजी फैमिली सां बि ईद सेलिब्रेट कयो। ऐं ॿियो केरु असां वटि? अनवर अली ज़रदारी साहब वेठो आहे असां। बिल्कुलु साईं, को गानो ॿुधाईंदो को सुठो, को अॻु हाणे सवेर तव्हां गमगीन गानो ॿुधायो, हिते अॻे ई असां वटि गमगीन माण्हू वेठा आहिनि असलम भुटे ॼणा। सो को ख़ुशीअ जो मौक़ो आहे त को ख़ुशी वारो गीत गाने खां पहिरियों अगरि मैसेज वरितो वञे सभिनी खां, मैसेज तव्हां नंबर ॾेई था छॾियो व्हाट्सएप ते। एॾा मैसेज ॾिना अथव, एॾा मैसेज जे सम्झण वारा हूंदा त हिननि ॻाल्हियुनि खे नूर आरब तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? मैसेज नाज़रीन खे ॾियो, ॾिसण वारनि खे। ॾिसण वारनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो? हमेशह सुठी सोच रखो ऐं हमेशह पॉज़िटिव रहो त तव्हांजी ज़िंदगी ते, तव्हांजे ज़हन ते बि उहो ई असरु रहंदो ऐं हमेशह ख़ुशियूं फैलायो। मीर साहब, तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो? सेम हुई, सुठी सोच रखो ऐं सुठे माण्हू सां दोस्ती रखो। माना तव्हां बि थोरो कॉपी पेस्ट करे छॾियो नूर। सुठे माण्हू सां दोस्ती रखंदव त तव्हां सोबत सुठी हूंदी, ख़ुशि रहंदो। फ़हीम मंगी साहब, तव्हां छा मैसेज ॾींदो? मां इहो ई मैसेज ॾींदुमि त सुठो सोचो, जेको पंहिंजे लाइ सोचो था उहो ॿियनि जे लाइ सोचो। जॾहिं तव्हां पंहिंजे लाइ सही सोचींदो, सुठो कंदो त ॿियनि लाइ बि सुठो कंदो तव्हां। माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त मैसेज। नदीम मंगी साहब, तव्हां छा मैसेज ॾींदो? धरती जी ईद धरती वारनि सां मोहबत, अमन, भाईचारो पैदा कयो, नफ़रतूं ख़तमु कयो ऐं सिंध लाइ सोचो, सिंध लाइ सोचो। वाह, माशाल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। असगर पिताफ़ी साहब छा चवणु चाहींदा? ऐं सिंधी क़ौम खे इहो हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियां थो त सिंधी माण्हू जेके बि आहिनि उहे पाण में ॿधी कनि ऐं अजाई जेका मुनाफ़क़त आहे उहा ख़तमु कनि, पाण में मोहबत पैदा कयो। छो जो मुस्तक़बिल में अहिड़ो वक़्तु अचे पियो, अचिणो आहे जंहिंमें सिंधी क़ौम उहा उन्हनि जे हक़नि ते धाड़ा लॻनि पिया, उहो छिड़ विछड़ थी वेंदी। जेकॾहिं असां में उहा ॿधी न हूंदी त पोइ असां ख़तमु थी वेंदासीं। बिल्कुलु सही। फरहाद कायम खानी साहब, आप क्या कहना सर? मैं यहाँ पर एक उर्दू स्पीकर के हिस्से से बात करूँगा कि अक्सर भाई सोचते हैं कि दरिया का पानी का मसला सिर्फ सिंधियों का है, और अक्सर मुझे दोस्त मैसेज करते हैं कि आप भी हमारा साथ दो। तो हम भी साथ हैं जी जी। और सबको अंदर से और बाहर से सबको पता है कि ये मसला सबके लिए ख़तरनाक है। तो मैं ईद के मौके पर यही कहूँगा कि यार ईद है, खुशियाँ मनाएं, लेकिन इसके बाद फिर से एक बार मिलकर सबको आवाज़ उठानी चाहिए ताकि ये मसला खत्म हो। राहत इंदूरी साहब का जैसे शेर है कि लगेगी आग तो आएंगे सब जद में, मोहल्ले में सिर्फ हमारा मकान थोड़ी है। सैयदा तबस्सुम साहिबा, क्या कहना चाहेंगे? मैं ये कहना चाहूँगी कि एक शख्स बन के जीने से अच्छा एक शख्सियत बनकर जिए, क्योंकि शख्स तो मर जाता है, शख्सियत नहीं मरती। और आप जो अभी एक कम उम्र की शादी का बड़ा ट्रेंड चला हुआ है, तो मैं ये भी कहना चाहूँगी अपनी बहनों को कि अपनी बेटियों को बोझ ना समझे, उनको इतनी छोटी छोटी उम्रों में शादी ना कर सके कि वो खुद बच्ची हैं अभी, तो वो बच्चे क्या संभालेंगे। तो वो इतनी छोटी छोटी एज में कर देती हैं शादियाँ कि तबाही की तरफ जा रहे हैं हम। तो बराए मेहरबानी उनको 20 साल का कम से कम होने दे, उसके बाद उनकी शादी करे तो ज़्यादा बेहतर है। वो हम माओं के लिए भी बेहतर है, हम बच्चियों के लिए भी बेहतर है और माशरे के लिए भी बेहतर है। ये बड़ी अच्छी बात कह दी आपने। अर्ली चाइल्ड मैरिज जो हो रही है ना, वो बहुत अच्छा मैसेज दिया आपने। जबरदस्त। तो होना चाहिए कि नहीं होना, गलत बात तो नहीं है ना? मैं आपको अपना नंबर दे देता हूँ, व्हाट्सएप भी कर दीजिएगा पहला हो जाए। असलम भुट्टो साहब, आखिरी खुतबो तव्हां ॾियो त पोइ असां गाने ते। ईद नालो आहे ख़ुशियुनि जो। जी जी। ऐं इन ख़ुशियुनि में शरीक थियण जे लाइ सभ खां पहिरीं त तव्हां उन्हनि ग़रीबनि खे ॾिसो जेके तव्हांजे घर जे ॿाहिरां बीठा हूंदा आहिनि, जेके न सुठो खाई था सघनि, न सुठो पाए था सघनि,
पहिरियों उन्हनि जी ख़ुशियुनि में शरीक थियो, पोइ पंहिंजी ख़ुशियूं सेलिब्रेट कयो। वाह, आख़िरी मैसेज ॾेई छॾियईं सभु। ज़बरदस्त। ऐं हिन सां गॾु ई धरतीअ जी ईद सां गॾु जेको आहे त मां बि इजाज़त वठंदमि, घर वञूं, कुझु खाऊं पचायूं। पर अनवर अली ज़रदारी साहिब कलाम त ॿुधो न। तव्हां बि हलो हाणे घर, रस्ते में छॾींदी हलांव। सही आहे, सुठी ॻाल्हि आहे। अनवर अली ज़रदारी साहिब खां कलाम ॿुधूं आख़िर में। अनवर अली ज़रदारी साहिब खां कलाम बि ॿुधंदासीं। हिन सां गॾु ई असां सोराब सुमरो ऐं मां नादिया हुसैन चन्ना बि तव्हां खां अलविदा कंदासीं। ऐं असां खां पोइ जेके नया महिमान ऐं नया मेज़बान तव्हांखे जॉइन कंदा, उन्हनि खे बि अॻ में ईद मुबारक ऐं वेलकम चवंदासीं। ऐं गॾु में अनवर अली ज़रदारी साहिब तव्हांजो कलाम। जी सर। इश्क हो चर्चो न हो, रोशो न हो, मां बे ईदुन ते खरीदिया हा खणी, पर खुशी बाज़ार जो सौदो। पर बेगो टियों साल हो, चौथों साल हो, दर्द दिल हर साल हो, पर अहिड़ो न हो। मुक्त मोहब्बत खां पोइ ओ विकिजी वियो, न त एतिरो उस्ताद अघु सस्तो न हो। हिकु यार जे करे ई सॼो जग छॾे ॾिनो, पर जे घटीअ खां सवा ॿिया तग छॾे ॾिना, सोणे जे घटीअ खां सवा ॿिया तग छॾे ॾिना। हिकु यार जे करे ई सॼो जग छॾे ॾिनो, हिकु दोस्त जे करे ई सॼो जग छॾे ॾिनो, दिल पर जे घटीअ खां सवा ॿिया तग छॾे ॾिनो, सोणे जे घटीअ खां सवा ॿिया तग छॾे ॾिनमि। सोने यार के सजदो, सोने यार के सजदो, जिहदी खा कयो मु सोने यार के सजदो, सोने यार के सजदो। मंतर ऐं मसीतन सां लगभग छॾे दिल, मंतर ऐं मसीतन सां लगभग छॾे दिल, हिकु यार जे करे ई सॼो तक, दिल पर जे खां सवा ॿिया तक छॾे ॾिनमि, हिकु यार जे करे सॼो जग छॾे ॾिनमि, हिकु दोस्त जे करे ई सॼो जग छॾे ॾिनमि, दिल पर जे खां सवा ॿिया तक छॾे ॾिनमि, सोने जे घटीअ खां सवा ॿिया तक छॾे ॾिनमि। अखिड़ियुनि में विझी अखिड़ियूं हुन अहिड़ो पीआरो, हुन अहिड़ो फासायो, अखिड़ियुनि में विझी अखिड़ियूं हुन अहिड़ो फासायो, हुन अहिड़ो फासायो, हिकिड़े जे करे पंहिंजो सॼो तग छॾे ॾिनुमि, हिकिड़े जे करे पंहिंजो सॼो वग छॾे ॾिनुमि, दिल पर जे घटीअ खां सवा ॿिया तक छॾे ॾिनुमि, सोणे जे घटीअ खां सवा ॿिया तक छॾे ॾिनुमि, हिकु यार जे करे ई सॼो जग छॾे ॾिनुमि, हिकु दोस्त जे करे ई सॼो जग छॾे ॾिनुमि, दिल पर जे घटीअ खां सवा ॿिया तक छॾे ॾिनुमि, सोणे जे घटीअ खां सवा ॿिया तक छॾे ॾिनुमि।
सगी समेत पंहिंजो सद छॾे ॾिनमि जो सुई सगे समेत पंहिंजो सद छॾे ॾिनमि दिल पर जगतीअ खां सवा ॿिया दग छॾे ॾिनमि सोहणे जगतीअ खां सवा ॿिया दग छॾे ॾिनमि यार जे करे ई सॼो जग छॾे ॾिनमि हिकु दोस्त जे करे ई सॼो जग छॾे ॾिनमि दिल पर जगतीअ खां सवा ॿिया दग छॾे ॾिनमि सोहणे जगतीअ खां सवा ॿिया दग छॾे ॾिनमि अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरतीअ जी ईद सां गॾु मां आहियां सोहराब सूमरो ऐं ईद जा ॾिहाड़ा हलनि पिया। ईद उल फितर जे पुरमसरत मौक़े ते अॼु असां धरती टीवी में जेको हीउ स्टूडियो सजायो आहे हिकिड़े क़िस्म जो हीउ असांजो घरु आहे पंहिंजो धरती टीवी। सो अॼु असां वटि तमामु बहितरीनु महिमान बि आहिनि असां सां गॾु जेके असां गॾिजी ईद मल्हाइण आया आहिनि ऐं मूंसां गॾु होस्ट आहे को होस्ट आहे असांजी नादिया हुसैन चन्ना ऐं मुंहिंजी तरफ़ां बि तव्हां सभिनी खे दिली दिली ईद मुबारक। ऐं उनखां अलावा धरतीअ जी ईद सां गॾु जेको असां हिकिड़ो ख़ूबसूरत महिमाननि जो गुलदस्तो सजायो आहे, उमेद आहे त तव्हांखे बेइंतिहा पसंदि ईंदो छो जो उहे तव्हांजा असांजा पसंदीदा फ़नकार आहिनि, पसंदीदा माण्हू आहिनि जंहिंखे गॾु करे अॼु असां हिन ड्राइंग रूम में तव्हां सां गॾु ईद सेलिब्रेट करण लाइ घुरायो आहे। जी जी बिल्कुलु। त अॼु असां वटि तमामु बहितरीनु हिन तरफ़ खां जेकॾहिं ॾिसूं त असां वटि असलम भुट्टो साहिबु मौजूदु आहे। तमामु सीनियर असांजा एक्टर आहिनि, डायरेक्टर आहिनि, राइटर आहिनि ऐं एवर ग्रीन शख़्सियत आहिनि। बिल्कुलु असलम भुट्टो साहिबु तव्हांखे सभ खां पहिरियां ईद मुबारक ऐं तव्हां सां ॻाल्हि ॿोल्हि जारी रखूं था, थोरो ॿिनि महिमाननि जो तारुफ़ करायूं। सैयदा तबस्सुम साहिबा असां सां गॾु आहे ऐं तमामु बहितरीनु इहे असांजी ऑर्गेनाइज़र बि आहे, डायरेक्टर बि आहे, मुख़्तलिफ़ शोज़ हिननि प्रोग्राम बि ऑर्गेनाइज़ कया आहिनि ऐं रेडियो ते बि तमामु सुठो कमु कयो आहे हिननि। फरहाद क़ाइम ख़ानी जेको तव्हां अक्सर नालो ॾिसंदा हूंदव एंड स्क्रोल में, तमामु बहितरीनु ड्रामा राइटर आहे असांजो। उर्दू में बि ॾाढा सुठा हिननि जा ड्रामा आहिनि, सिंधी में बि। फरहाद क़ाइम ख़ानी तव्हांखे बि भलीकार चऊं था, ईद मुबारक चऊं था। असगर पिताफ़ी हिकिड़ो असांजो तमामु बहितरीनु राइटर आहे, इहे बि ड्रामा राइटर आहिनि, तमामु सुठा सुठा हिननि सोप सीरियल लिखिया आहिनि। असगर पिताफ़ी साहिबु तव्हांखे बि ईद मुबारक। ऐं नदीम मंगी साहिबु आहिनि जेके असांजा अॻूणा जॉइंट सेक्रेटरी आहिनि बार एसोसिएशन, कराची बार एसोसिएशन जा, पाण एडवोकेट आहिनि। ऐं हेॾा सोहेल दानिश साहिबु आहिनि। सोहेल दानिश साहिबु आपको भी हम ईद मुबारक कहते हैं, अपने स्टूडियो में खुश आमदीद कहते हैं। तमामु बहितरीनु सिंगर आहे सोहेल दानिश। उनजे भरिसां ई वरी असांजो साईं वेठो आहे ज़रदारी साहिबु जेको पाण सिंगर आहे ॾाढो ज़बरदस्त, अनवर अली ज़रदारी साहिबु। ऐं अक्सर तव्हां धरती टीवी ते तमामु घणो हिननि खे ॾिठो हूंदो ऐं ॿियनि चैनल्स ते बि तमामु सुठो ऐं बहितरीनु ॻाईंदा आहिनि। वरी अगरि हिन तरफ़ अचूं था त हिन तरफ़ आपा नूर असांखे नज़र अचे पई, माशाल्लाह मुस्कुराईंदड़ चहिरो। ऐं उन सां गॾु ई वरी अलीशा आहे नंढड़ी, इहा असांजी ॾाढी सुठी यूट्यूबर बि आहे, टिकटॉकर बि आहे ऐं इहा कम उमिरि जेके चऊं असां तमामु नंढी उमिरि जी होस्ट बि आहे ॾाढी सुठी। सो पंहिंजे यूट्यूब चैनल ते मुख़्तलिफ़ शख़्सियतनि जा इंटरव्यूज़ वग़ैरह कंदी आहे। मीर ख़ान बंगलानी साहिबु वेठो आहे असां, ॾाढो सुठो आर्टिस्ट आहे असांजो ऐं आर्ट लवर बि आहे, पाण बि ॾाढो सुठो एक्टर बि आहे। ऐं हेॾां वरी ॾिसूं त फ़हीम मंगी साहिबु असां इहे बि मेंबर आहिनि कराची बार एसोसिएशन जा। सो तमामु सुठो जीअं नादिया ॻाल्हि कई त हिकिड़ो गुलदस्तो आहे जंहिंमें असां वटि राइटर बि आहिनि, डायरेक्टर बि आहिनि, एक्टर बि आहिनि ऐं वरी एडवोकेट बि आहिनि, सिंगर बि आहिनि। बिल्कुलु माशाल्लाह। उहो इनजे करे असां ॿ ॼणा वकील बि घुराया आहिनि त अगरि किथे केस करणो पए कंहिं राइटर ते या कंहिं डायरेक्टर ते, के राइटर जी लिखणी न पसंदि अचे त हा 2 3 4 तव्हां बि वकील बि आहियो। जी 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 हा, आपा नूर बि वकील बि आहे। जीअं असां कयो इन करे वकीलनि खे बि घुरायो आहे हिते 3 वकील आहिनि त जीअं अक्सर असां वटि जेके हाणे ड्रामा था ठहनि ख़ासि करे ऐं जेके राइटर आहिनि असां वटि उहे या डायरेक्टर आहिनि। अॼु जीअं डायरेक्टर खे बि घुरायो आहे त मे बि इन जी काथे ग़लती कोताही निकिरे त का न का न हो त हाणे हिन चक्कर में कमी छॾे वियो आहे। जेको अॼुकल्ह ड्रामा थियनि था न, चवंदा असांजी तौबा हथ मथे कयां। इहा बिल्कुलु हक़ीक़त आहे त वकील इन करे घुराइनि त उन्हनि ते केस कजे जेके अहिड़ा अहिड़ा सिंगर अची विया आहिनि या डायरेक्टर अची विया आहिनि या राइटर अची विया आहिनि जेके रुगो अचे थो चवणु क्यू उहो फनकार थी थो अॻिते चवंदा पाण ॼाणो जीअं मर्ज़ी पियो कयो। त ईअं थिए थो अक्सर। साईं असलम भुट्टो सां जेकॾहिं शुरूआति कयूं साईं, तव्हां वाक़ई विड्रा करे आयो छा बसि ड्रामा उन्हनि खां बसि कई आहे? असल में जेके ड्रामा अॼुकल्ह ठहनि था उन्हनि में न असांजो सिंधी कल्चर थो नज़र अचे, न असांजी उहा प्रॉपर ॿोली थी अचे। ॿोली खे बि अहिड़ो बिगाड़े ॻाल्हाइनि था
जो लॻे कोन थो त हे का सिंधी आहे, लॻे थो त हे का फ्रेंच ज़बान आहे। अहिड़े नमूने सां वरी जेको सब्जेक्ट हू खणनि था उहो हिकिड़ो ई सब्जेक्ट आहे, उन ते ई सभु हलनि था। बसि उहो मारामारी, अगवा, धाड़ो, किडनैपिंग, बसि इहो आहे। इहा ई आहे या साहब इनखे इहो बि चवंदासीं त चइबो आहे माण्हुनि जी डिमांड 75% इहा ई आहे। न माण्हुनि जी का डिमांड न आहे। माण्हू ॾिसो, न न न न तव्हां व्यूज़ ॾिसो न ॾिसो, व्यूज़ जेके तव्हांजा सोशल मीडिया ते ईंदा आहिनि, अॼुकल्ह इन्हनि डायरेक्टरनि खे वॾो इहो गुमान आहे त असां वॾा डायरेक्टर आहियूं जो असां ते व्यूज़ घणा था अचनि। बिल्कुलु हाणे तक़रीबन कोई कलाक अॻु में हिकिड़े डायरेक्टर सां मुंहिंजी इलाही ॻाल्हि ॿोल थी ऐं हू काफ़ी उहो नाराज़ बि थी वियो। त चवण जो मक़सदु इहो आहे त ॾिसण वारा केरु आहिनि? ॾिसण वारा उहे माण्हू आहिनि जेके या त हर था हलाइनि या मना जे होटल ते वेठा आहिनि ऐं उन्हनि जे हथ में मोबाइल आहे ऐं जंहिंजे हथ में मोबाइल आहे उहो थो वेठो ॾिसे ऐं उहो थो लाइक करे। त हाणे उन्हनि जे लाइक सां जेको हिकिड़ो रेपो थो ठहे उन्हनि जे लाइ, उहो वॾो आहे। उहो था चवनि त जेतिरो असांखे त माण्हू सुञाणनि, तव्हांखे बि नथा सुञाणनि। बिल्कुलु ईअं ई आहे। पर इहो ॿुधायो त अॼु सुबुह जेॾी महिल तव्हां आयो ईद में तव्हां छा खाधो? हिते अचण खां अॻु में त ज़ाहिरा पहिरियों त नमाज़ पढ़ीसीं, वरी पोइ कस्टर्ड खाधीसीं, बिरयानी तयारु पई थिए। कस्टर्ड तव्हां ठाहियो? न न मां त कोन, ज़ाहिरा इहे त का ईद ते अहिड़ी कयो जेके मर्द हज़रात बि कुकिंग कनि? अलॻि सां ईद नॉर्मली ॾिसो, नॉर्मली मर्द सुठो कुक आहे, ऑलमोस्ट सॼी दुनिया में मर्द ई कुक सुठो कुक आहे। औरतूं एतिरी सुठी कुकिंग कोन कंदियूं आहिनि। ऐसी बात भी नहीं है, रेगुलर नहीं 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 देखें, ॾिसो तव्हां दुनिया जा जेतिरा बि इंटरकॉन्टिनेंटल होटल आहिनि उन में सभु मर्द शेफ आहिनि। हे त असां हिते घरनि में ज़ोरीअ मर्द माइनि खां कमु था कनि। महिरबानी मञी था कयो असांजी ऐं असां सां गॾु तबसुम आहे। तव्हांजी ईद कीअं रही ऐं अॼु हिते अचे तव्हांखे कीअं लॻो ऐं घर में तव्हां ईद कीअं सेलिब्रेट कई? सबसे पहले सबको बहुत बहुत ईद मुबारक हो। और यहाँ आना बहुत ज़रूरी होता है क्योंकि सबसे अच्छी फैमिली यही होती है। जब तक हम यहाँ नहीं आए तो हमारी ईद ही नहीं होती है। और धरती टीवी में आके तो ईद का मज़ा ही दुबाला हो जाता है। ईद बहुत अच्छी गुजरी है, सिवैयों के साथ, बच्चों के साथ, फैमिली के साथ, और अब यहाँ गुजार रहे। जी जी, सैयदा तबस्सुम साहिबा जो है माशाल्लाह, धरती टीवी पे आपका अक्सर आना होता है। जी जी, और खास करके जावेद टाकानी की सालगिरह भी जरूर यहाँ मनाते हैं हम। मैंने बहुत से प्रोग्राम भी किए यहाँ पे। प्रोग्राम भी किए आप? सही सही। अच्छा, सालगिरह अगर नहीं भी होती ना जावेद टाकानी की, फिर भी हम मनाते हैं यहाँ केक लेके घूमता फिरता है वो। जबरदस्ती बनाओ। नहीं नहीं, वो ऐसे असल में माहौल क्रिएट करता है कि भाई कोई ना कोई ऐसा हो जाए माहौल। तबसुम त असां सां गॾु आहे ई आहे। गॾु में छा चइबो आहे, मां हिन साइड छो विसारियां, हाणे इहा साइड तव्हां खणो त हीअ साइड मां कयां न। सही आहे, भली खणो मां। भले भले, मतिलबु तव्हांखे साह नथो थिए, एॾी सुहिणी सुहिणी माई मां खणी हली वेंदमि ईअं। न भली खणी वञो, उहो बि त हलेव गॾु। मतिलबु तव्हांखे एॾी उमेद आहे त हीअ मूंसां न हलंदी। हले त भली, मूंखे मूंसां इनकार न कंदी, मूंसां हाज़िर में हाज़िर कंदी। त असां सां नूर अरब गॾु आहे, ज़बरदस्त आर्टिस्ट, मतिलबु पाकिस्तान टेलीविज़न नेटवर्क खां हिननि कमु कयो, रेडियो पाकिस्तान ते हिननि ज़बरदस्त कमु कयो, पाण डायरेक्टर बि रही चुकियूं आहिनि ऐं उनखां अलावा हिन वक़्तु जेके आहिनि त वकालत जे शोबे में पंहिंजूं सरगर्मियूं ऐं पंहिंजा जलवा ॾेखारे रहियूं आहिनि। त छा चइबो आहे, नूर अरब तव्हांखे वेलकम ऐं ईद मुबारकूं, लख लख ईद जूं वाधायूं हुजनि तव्हांखे, संदसि तव्हांजी फैमिली खे, संदसि खे, मतिलबु सॼी फैमिली टोटल। मुंहिंजी हिन धरती जे प्लेटफॉर्म खां पूरे सिंध वासियुनि खे ऐं जेके सिंध खां ॿाहिरि आहिनि, सिंधी ॻाल्हाइण वारा, ॿुधण वारा ऐं ही चैनल ॾिसण वारा, सभिनी खे याली मदद ऐं ईद मुबारक। ख़ैर मुबारक, ख़ैर मुबारक। तव्हां सुबुह जो कहिड़ी कुकिंग कई, या ॿारनि खे चयो त कुकिंग करे खारायो, या तव्हां अॻिते काॾे फरमाइश कई त मूंखे बसि कुकिंग करे ॾियो? दादी हाणे चङी तरह ख़बर थी मुंहिंजे घर जी त मुंहिंजी कुकिंग केरु कंदो आहे। बिल्कुलु, त कुकिंग त माया अनुषा ई कंदियूं आहिनि। माशाल्लाह। त उहो राति खां ई सॼी राति शीख ख़ौरमा, पंहिंजी सिंधी सयूं ऐं ॻोठां भाभियुनि जेको आहे अटे वारियूं सयूं मोकिलियूं, उहे मखण में विझी। शयूं न ॿुधायो, हाणे घर लॻासीं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह, तुंहिंजो हक़ आहे मुंहिंजे घर ते, मूं ते बिल्कुलु हल। सो अल्हम्दुलिल्लाह, ईद असांजी उहा ई आहे जीअं ॻोठनि में अम्मा जे ज़माने खां थींदी हुई। ज़मानो उहो ई आहे, बसि पंहिंजा हलिया था वञनि, ज़मानो त उहो ई रहे थो, बसि पंहिंजा नथा रहनि।
सो उन्हनि जूं यादूं रहनि थियूं ऐं उन्हनि जी यादुनि सां ई पाण हलूं था। बिल्कुलु ईअं ई आहे, दुनिया जो व्यवहार आहे त आया आहियूं त वञिणो बि आहे, पोइ बसि उहे यादूं रहिजी थी वञनि, जेसि ताईं जीअं रहियूं यादुनि खे निभायूं था। सो जेके हिन दुनिया में न आहिनि त अलाह साईं उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम नसीब करे, पिंसर पाक जो दीदार नसीब करे, सभिनी जे लाइ भलायूं करे, असांजे लाइ आसानियूं पैदा करे। त छा चइबो आहे, ॿियो तव्हां मेहंदी वेंदी कोन हुई छो एॾो मसरूफ़? एक्चुअली छा आहे जो सभिनि जूं जेके आहिनि न मोकलूं पहिरियां थी वियूं, असांजो ईद जे लास्ट डे छंछरु ताईं बि कोर्टूं हुयूं। हा बिल्कुलु। हाणे ॿार चवंदा त मां उन खां पोइ असांजा वरी मुख़्तलिफ़ चैनल्स शुरू थी विया, उते रिकॉर्डिंग आहे। एक्चुअली कमु कोन पिया कयूं पर हिननि चैनलनि सां हिकिड़ो पंहिंजी दिली वाबस्तगी आहे। हे जेको हिकिड़ो ड्राइंग रूम में अचे 5 मिंट वेही असां ईद सेलिब्रेट कंदा आहियूं, उनजी ख़ुशी ई अलॻि आहे। हीअ फैमिली जेकी आहे न असांजी हुन फैमिली खां वधीक असांखे प्यारी आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। पहिरियां हीअ फैमिली, हाणे जॾहिं ॿार वांदा थींदा कमकार खां महिमाननि खां त मेहंदियूं बि खोड़। जी बिल्कुलु ज़रूरु ज़रूरु। ऐं असां सां गॾु जेकी आहे अलीशा हिकिड़ी क्यूट यूट्यूबर, जेके सभिनी खां नंढी एज में यूट्यूबर आहे। मूंखे बि साड़ थो थिए मां हिन एज में यूट्यूबर छो न थियमि, पर असांजे ज़माने में यूट्यूब हुयो बि कोन, हूंदो बि त मतिलबु ईअं जस्ट कार्टून वग़ैरह ॾिसी करे हुनखे बहलाए छॾियोसीं। पर हाणे हिन वक़्तु जेको कमु थी करे। अलीशा कैसी हो आप? मैं ठीक हूँ। और आप क्या कर रही हो? मैं व्लॉगिंग करती हूँ। व्लॉगिंग करती हो। और इसके अलावा ईद पे क्या क्या खाया सुबह सुबह? मैंने ईद में खीर खाई, फिर मैं अपनी पुप्पी के पास गई, मेरी पुप्पी ने मेरे को ईदी दी। अरे अल्लाह, फिर मेरी ईदी कहाँ है? बोलो आप दो मुझे। आप दो मेरे को। नहीं भाई नहीं, मैं तो नहीं दे रही, मैं खुद छोटी सी बच्ची हूँ, मेरे को नहीं चाहिए, मेरे को ईदी चाहिए। छोटी हो। मेरे को 500 की ईद दी है। हाय अल्लाह, मेरी पुप्पी कहाँ है? चलिए अल्लाह पाक आपको बहुत सारी कामयाबी नसीब करे, इंशाल्लाह आप पाकिस्तान का नाम बहुत अच्छे अल्फाजों में रोशन करें और हमेशा खुश रहें, आबाद रहें, और ईद मुबारक आपको बहुत बहुत। ऐं असां सां गॾु तव्हां शुरू कयो न, हाणे वरी हेॾे काॾे यको मतिलबु हाणे वरी हेॾे अचो। फरहाद कायम खानी असां सां गॾु आहे, ॾाढा सुठा राइटर भी आहिनि। फरहाद भाई, कोई दौर होता था, किसी दौर में ईद प्लेस लिखते थे आप भी, आजकल क्यों ईद प्लेस नहीं हो रही ईद के दिनों में? नहीं हो रहे हैं ईद प्ले, अभी उर्दू मीडिया में हो रहे हैं, सिंधी चैनल्स पे ईद प्ले नजर नहीं आ रहे, क्या वजह क्या है? सिंधी प्लेस पे, सिंधी मीडिया में तो मुझे प्लेस ही नजर नहीं आ रहे। ईद को नहीं, ईद पे तो होना चाहिए। चलो सारा साल नहीं हो। नहीं, ये तो डायरेक्टर जरा बोलेंगे तो मुझे बोलेंगे तो लिखूंगा ना, मैं खुद तो आके नहीं पीछे घूमूंगा। नहीं, आपने कुछ लिख के रखे हुए हैं ऐसे? नहीं लिख के नहीं रखता। यहाँ पे असल में ये होता है कि ईद की तैयारी, रमजान की ईद स्पेशली, इसमें ये होता है कि रमजान की तैयारी बड़े जोरों शोरों से की जाती है। एंड ऑफ पार्ट जो है ना, वो ये होता है कि कोई बना बनाए स्क्रिप्ट मिल जाए तो हम उस पर काम कर लें। तो आपको ये करना चाहिए कि आपको एक स्क्रिप्ट जो है वो पेंडिंग में रखना चाहिए। नहीं, मैंने यहाँ 10 साल काम किया है। हाँ जी बिल्कुल, वो तो बिल्कुल आपका काम तो बिल्कुल दिखाई देता है। सभी हम तो बचपन से, मतलब इस फील्ड की बचपन से। जी आप तो हमारे जेल के साथी हैं। जेल में रहे हैं। तो उस दौर में सारा दौर ही साथ गुजारा है, तो हमें तो बोलना भी नहीं पड़ता था, आपस में बस एक फोन आता था। जी भाई के लोगों का, किसी का भी। असलम भुट्टो तो करीबी तरीन के साथ तो बहुत काम किया आपने। तो अब कोई वो पुराने लोग मुझे नजर नहीं आते, जैसे ये नहीं लिख रहे और कर नहीं रहे, इस तरह पुराने भी नहीं कर रहे। ये नए लोग मुझे जानते नहीं है। नहीं, फरहाद के साथ अगर माणिक कंगनाई को याद किया जाए आज के दिन, हाँ बिल्कुल, मैं भी कहने वाला था। पहले ही हमसे जुदा हो गए, दोनों साथ ही एक कमरे में KTN में होते थे और सारा हमारा वक्त इन्हीं के साथ तकरीबन सारे ही होते थे, लेकिन 3 साथ होते थे। तारिक कुरैशी साहब, तारिक बाद में आया था। तारिक बाद में आया था, क्योंकि इनका स्टार्ट मेरे साथ ही, हमारा साहब के बाद मैं आया था, फिर मेरे बाद माणिक आया था, फिर उसके बाद अयूब गुल। तो वही माणिक को याद ना करना चाहती होगी आज के दिन, क्योंकि एकदम माणिक किंगरानी भी हमें तो अभी भी यकीन नहीं आता। हमें फरहाद भाई कभी बोल रहा था कि हमारा इतना पुराना दोस्त था, सडन डेथ उनकी ऐसी हो गई, अचानक अटैक हो गया कि पता ही नहीं चला। बिल्कुल उस समय इस तरह के की हुई थी। हाँ, सुबह एकदम अचानक से फेसबुक पे देखा, फोन किया तो पता चला मैयत ले गए। सेम वैसे ही माणिक का हुआ है। बिल्कुल। तो अभी ईद के दिन भी कोई आमद होती है, कुछ लिखते हैं बैठ के या नहीं? ईद के दिन क्या मसरूफियात होती है? सर मेरी तो कोई मसरूफियत ही नहीं होती, मैं तो वैसे भी आम जिंदगी में भी अकेला ही रहता हूँ। अच्छा। मेरे बच्चे भी कमरे में नहीं आते। अच्छा। तो मैं तो हर वक्त बस यही जिंदगी है मेरी, या तो देखना फिल्में वगैरह, नेटफ्लिक्स वगैरह जो भी XYZ, या लिखना, इसके अलावा तीसरी चीज नहीं है। तो अभी कुछ लिख रहे हैं आपने? हाँ, अभी एक मतलब एक सिटकॉम लिख रहा हूँ। अच्छा। और एक ARY का सीरियल है, उर्दू मीडिया में लिख रहा हूँ। सिटकॉम कौन से चैनल? वो ग्रीन पे,
अच्छा, उर्दू चैनल के लिए काम कर रहे हैं, बहुत ज़बरदस्त कर रहे हैं अल्हम्दुलिल्लाह। मीर खान बंगलानी साहब काम नहीं कर रहे, क्या मसला क्या है? मीर खान बंगलानी साहब ईद जी शॉपिंग में एतिरा मस्त मन रहिया जो उन्हनि खे ईद जूं शयूं यादि ई न रहियूं। तव्हां भला अॼु एॾो तयारु थी आया आहियो, बाक़ाइदा ईद सॼी तव्हां ई सेलिब्रेट कई आहे छा? मूंखां त माशाल्लाह वधीक तव्हां ऐं सुराब तयारु आहियो। उहो असांखे त ज़ोरीअ कयो अथव। साईं तक़रीबन ईअं तयारु थी घुमंदो आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। घणो अर्सो साईं सऊदी अरब में रहियो आहे, मदीने पाक में रहियो आहे, ऐं जॾहिं खां हिते आयो आहे ईअं ई लॻंदो आहे ॼण हाणे कल्ह सऊदी खां आयो आहे। इहो बि सुठी नेचर आहे। कीअं ईद कीअं गुज़रे थी तव्हां? सर अल्हम्दुलिल्लाह ईद जा ॾींहं आहिनि ऐं सभिनी तव्हां धरती टीवी वारनि खे ईद मुबारकूं हुजनि ऐं असांजे सिंधी दोस्तनि खे, मुस्लमाननि खे जेके पाकिस्तान में रहनि था, पाकिस्तान खां ॿाहिरि रहनि था, जेके असांखे हिन धरती टीवी जे चैनल ते ॾिसनि था, सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि ऐं अलाह ताला खां दुआ आहे त सभु ईद ख़ुशीअ सां मल्हाइनि ऐं ख़ुशियूं वंडनि पाण में। सही सही। हाणे सुहेल दानिश साहब असां सां गॾु मौजूदु आहे, त सिंगिंग जी तरफ़ थोरो हलूं, मौसीक़ी जी तरफ़। बाक़ी महिमान इंतज़ार कनि। बाक़ी ॿ टे महिमान आहिनि या ॿिया बि सभु वेठा आहियूं, कचहरी हले थी। मतलब ईद मुबारक चवण जे लाइ पंहिंजे प्यारनि ताईं पंहिंजो मैसेज पुॼाइण सुहेल दानिश साहब। जिंदना में कर जागा ओए लोकी कहंदे छड़ माया जे मैं छड़े ते मर जागा हुमड़ा ते माड़ा सैया जो है कुछ भी घूमे ओ साडा प्यार जो है हुमड़ा ते माड़ा सैया जो है कुछ भी घूमे ओ साडा प्यार जो है क्यों ढोले दा क्यों मये दा मिला करा मत लख बार बिस्मिल्लाह करा हो बिस्मिल्लाह करा हो माड़ा सैया जो है कुछ भी होवे ओ साडा प्यार जो है क्यों ढोले दा क्यों मये दा हिला करा मत लख बारी बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा। चंगे हो यार ते हर कोई सड़ता है आयु सारा शहर मेरे नल लड़ता है। चंगे हो यार ते हर कोई सड़ता है आयु सारा शहर मेरे नल लड़ता है। वो सारे अब तो बड़ा फनकार जो है वो कुछ भी होवे वो साडा प्यार जो है क्यों ढोले दा क्यों मये दा हिला करा मत लख बारी बिस्मिल्लाह करा वो बिस्मिल्लाह करा। कोई शादी भोला हर मौके उठे कसम खुदा दी ईद होवे या होवे कोई शादी ओ ढोला हर मौके उठे कसम खुदा दी। कोई असा तेनू वेख्या है कोई असा तेनू वेख्या है ओए असा तेनू वेख्या है बड़ा जुमा के हुण साडा जाना नहीं बनदा भुला सानू प्यार दे नशा ते ला के हुण साडा जाना नहीं बनदा हुण साडा जाना नहीं बनदा।
हर कोई सड़दा है, आयु सारा शहर मेरे नाल लड़दा है। चंगे होवन यार ते हर कोई सड़दा है, आयु सारा शहर मेरे नाल लड़दा है। वो सारे तो मुतफन का जो है, वो कुछ भी घूमे वो साडा प्यार जो है। क्यों भोलेदा क्यों मयेदा गिला करा मैं तो लख बार, बिस्मिल्लाह करा ओ बिस्मिल्लाह करा, ओ बिस्मिल्लाह करा, ओ बिस्मिल्लाह करा, ओ बिस्मिल्लाह करा, ओ बिस्मिल्लाह करा। थैंक यू। सोहेल दानिश भाई, मलकू जैसा लुक है आपका, मलकू जिसने गाना गाया रुलते गए यहाँ पर चस बड़ी आई है। मुझे हर बंदे ने आज तक यही कहा है ना, मलकू 20 साल से म्यूजिक कर रहा हूँ इसी तरह से सारे सब बोलते मलकू जैसे लग रहे हैं आप। पता क्या नहीं उनसे ज्यादा इंस्पायर हैं क्या आप? नहीं, मैं उनसे तो इंस्पायर नहीं हूँ, लेकिन वो हो सकता है आपसे मुतासर हो। वो मुझसे बहुत ही मुतासिर है, क्योंकि एक दो गाने मैंने अभी किए हैं जो ईद के बाद आ रहे हैं। जी जी। तो वो मुतासिर हुआ है बहुत ज्यादा। अच्छा। तो बाकी ये है कि गॉड गिफ्टेड है, कोई मैं कॉपी नहीं करता उसको। अच्छा अच्छा, नहीं नहीं, ज़बरदस्त माशाल्लाह, आपकी बड़ी अच्छी आवाज़ है। असगर पिताफ़ी साहब असां गॾु आहिनि साईं, तव्हां बि ॾाढा सुठा राइटर आहियो। अॼुकल्ह लिखण जो कमु हले थो न? ॿिनि प्रोजेक्ट ते कमु कयां पियो। अच्छा। इंशाल्लाह उन्हनि मां हिकिड़े जी ईद खां पोइ रिकॉर्डिंग भी आहे। सोप सीरियल वग़ैरह लिखो था? हाँ, हिकिड़ो सोप सीरियल आहे, हिकिड़ो सीरियल आहे। अच्छा। सोप सीरियल में मतलब असां कम त कयूं था ऑन स्क्रीन, ठीक आहे, असां पंहिंजो कैरेक्टर निभाए वापसि अची वेंदा आहियूं घर। तव्हां एतिरनि कैरेक्टर खे हिक ॿिए सां मर्ज कयो था, हो हुनजे घरों निकितो, घिटीअ में कंहिंसां मिलियो, वरी हेॾे हुनजे घर आयो, तव्हां इहो लिखो कीअं था? ॾिसो न, इहो हिकिड़ो राइटर हिकिड़ो ज़हन आहे, इन्हनि समूरनि कैरेक्टरनि खे मैनेज करणु, उन्हनि सां समूरनि सां इंसाफ़ करणु। कॾहिं को विसरी न वियो अथव? ॾिसो थोरो अॻिते पोइते थींदो आहे, पर मतिलबु विसरंदो न आहे। कैरेक्टर राइटर जे लाइ सभु मतिलबु उनजे पंहिंजे जीअं घर जा भाती हूंदा आहिनि ईअं हूंदा आहिनि, उन्हनि खे ईअं हलाइणो पवंदो आहे। त हाणे इहो आहे त राइटर उन सां केतिरो इंसाफ़ थो करे, इहो राइटर ते हूंदो आहे, केतिरो जेको थो हर कैरेक्टर खे पंहिंजी जाइ ते कीअं थो रखे हुनखे। तो असां कोशिशि कंदा आहियूं त कंहिंसां न इंसाफ़ी न थिए। त ईद में छा खाधव? सयूं? ईद में सुबुह सुबुह सवेरे सयूं खाधियूंसीं। पहिरियों नमाज़ पढ़ियव या सयूं? नमाज़ पढ़ी, पोइ वरी असल में थींदो ईअं त नमाज़ खां पहिरीं सयूं थींदियूं आहिनि। हिन ईद ते पहिरियां खाइबो आहे कुझु न कुझु, उन खां पोइ वरी नमाज़ जो टाइम थींदो आहे, वरी माण्हू नमाज़ ते ईंदो आहे। ॻोठ में तव्हां ख़बर आहे माण्हू हूंदो आहे त समूरा ॻोठ जा माण्हू मिलंदा आहिनि, ऐं हिकिड़े ई इलाइक़े जा हिकिड़े ई ॻोठ जा माण्हू, त उन्हनि सां वरी मिलणु ऐं ईद मिलणु ॾाढो माना। ईद जे ॾींहुं बि स्क्रिप्ट लिखंदा आहियो या मोकल कंदा आहियो? न, ईद वारो ॾींहुं त पंहिंजो सहुरो भाई माण्हू मिटनि माइटनि में पंहिंजे घर पंहिंजा जेके दोस्त आहिनि उन्हनि सां माण्हू हूंदो आहे। सही सही। त घटि में घटि आइडियाज़ घणा ईंदा हूंदा ईद प्लेस जे हवाले सां? जी हाँ, बिल्कुलु लिखी छॾींदा हूंदा उहो यादगिरी तौरु। ॾिसो कॾहिं कॾहिं हिकिड़ी नंढी पॉइंट माण्हू कॾहिं अहिड़े मौक़े ते वेठो हूंदो आहे त माण्हू खे उहा मिली वेंदी आहे। त जॾहिं ईद वारनि ॾींहंनि में माण्हू हूंदो आहे या उन्हनि टाइम में किथे वेठो आहे त हिकिड़ो नंढड़ो नुक़्तो बि माण्हू खे मिली वेंदो आहे, उते माण्हू उहो क्रिएट करे वेंदो आहे। सही सही। नदीम मंगी साहब वेठा आहिनि, ॾाढा सुठा असांजा एडवोकेट बि आहिनि माशाल्लाह साईं। पहिरियों त तव्हांखे ऐं नाज़िया खे उन खां अलावा तव्हां धरती जे ॾिसंदड़ सभिनी खे ईद जूं लख लख वाधायूं, ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां असांखे घुरायो ईद जे ॾींहुं, तव्हांजी महिरबानी। बिल्कुलु तव्हांजी महिरबानियूं आहिनि, तव्हां छा चइबो आहे पंधु करे आयो, असांखे ॾाढी ख़ुशी थी, छो जो टाइम जेको ईद जो हूंदो आहे उहो घटि हूंदो आहे, उन ॾींहं खे कंप्लीट करिणो हूंदो आहे, पर जॾहिं सभिनी सां मिली करे कंप्लीट कबो आहे त वधीक ख़ुशी थींदी आहे। ज़ाहिर हिकिड़ो ई ॾींहुं हूंदो आहे ईद जो, हुन में माण्हू नमाज़ ते वेंदो आहे, नमाज़ खां पोइ फैमिली आहे, दोस्त आहिनि, उन्हनि सां ईद मिलणु, ऐं हिकिड़ो ई ॾींहुं आहे माण्हू खे ख़ुशी जो, ऐं ख़ासि करे असां वकीलनि लाइ त इहो हिकिड़ो ई ॾींहुं आहे, छो जो उन ॾींहुं असांजे घर में अदालत लॻंदी आहे। जेको साईं चए पियो त घर में वकील ईद वारे ॾींहुं बि कोट पाए घुमंदो आहे, त ज़ाहिर उन ॾींहुं वकील जी घर में अदालत हूंदी आहे, त उते ई हूंदो आहे, पंहिंजी फैमिली सां बचनि सां ईद कंदो आहे, त सुठी शइ आहे। ऐं इंसानु ख़ुशियूं वंडे,
छो जो हीउ जेको असां वटि माशरो आहे, जेको हीअं वक़्तु हले पियो, कशमकश जो वक़्तु आहे, नफ़्सा नफ़्सी जो दौरु आहे, सुठी ॻाल्हि आहे, इंसानु ख़ुशि रहे। ऐं हीउ जहिड़ो तव्हां प्रोग्राम रखियो आहे, दोस्तनि खे ख़ुशि कयो पिया, माण्हुनि जा गम मिटाए पिया, त असां एप्रिशिएट कयूं था तव्हांखे। अलाह साईं तव्हांखे घर में बि तव्हांजी पेशी थींदी आहे? जी सर, बिल्कुलु। असल में वॾी अदालत घर में हूंदी आहे न, जेका सभ खां वधीक सुप्रीम कोर्ट आहे। वकील साहिब बि हलंदा हूंदा तव्हां ते? सर, हिकिड़ो वकील साहिब जो पुटु, हुनखे मां चमाट हई, पीउ वटि दांह खणी आयो त बाबा मूंखे मारियो, त पीउ हुनखे चमाट हई त हाई कोर्ट जी अपील, सुप्रीम कोर्ट जी अपील कॾहिं बि हाई कोर्ट में न थींदी। घर सुप्रीम कोर्ट आहे त वकील हाई कोर्ट आहे न। सुप्रीम कोर्ट सभ खां हेॾा ॿियो बि वकील वेठो आहे। बिल्कुलु, फ़हीम मंगी साहब वेठा आहिनि हिते। ऐं ईद मुबारक तव्हांखे, तव्हांजी फैमिली खे। तव्हांखे बि ईद मुबारक हुजे, सौरभ भाई खे बि ईद मुबारक हुजे, ऐं सभिनी ॾिसंदड़ वारनि खे, धरती वारनि खे सुठो माशाल्लाह बहितरीनु प्रोग्राम तव्हां अरेंज कयो आहे। ऐं मुंहिंजी हमेशह माशाल्लाह ईद साईं वकीलनि जी ईद कीअं गुज़रंदी आहे? वकीलनि जी ईद बि आम सुठी ईद हिकिड़ी गुज़रंदी आहे। आम उहे माण्हुनि सां गॾु हिकिड़े कोर्टुनि मां, झंझटनि मां छॾे करे हिकिड़े ॾींहुं सुकून सां गुज़ारण जो यूनिफॉर्म ॾिसंदा आहियो, उहे चेंजिंग नज़र ईंदी आहे तव्हांखे? बसि हुन में हिकिड़ी चेंज ईंदी आहे त जेकी हिकिड़ी असांजी वाइट शर्ट हूंदी आहे, उहो वाइट सूट में तब्दील थी वेंदी आहे, बाक़ी सेम चीज़ हूंदी आहे। ऐं ईद हिकिड़ी ख़ुशियुनि जो ॾींहुं आहे। बिल्कुलु, सभु चीज़ूं, सभु टेंशन दूरि हटाए करे, जेके माण्हुनि जा टेंशन आहिनि, छो वकील हमेशह ॿियनि जा टेंशन वठी करे जेको आहे फीस जे मद में ऐं पोइ हू कंदो आहे, उन ॾींहं ते हिकिड़े ॾींहुं रिलैक्स जो मिलंदो आहे। सही। ऐं पंहिंजे बचड़नि सां उन सां माण्हू गुज़ारींदो आहे। बिल्कुलु बिल्कुलु। अलाह साईं तव्हांखे सलाम। न, हूअं त ईद जा 3 ॾींहं आहिनि, पर असां वकीलनि जो हिकिड़ो ई ॾींहुं आहे। ईद जे ॾींहुं बि केस लॻंदा आहिनि, स्पेशल कुझु कोर्टूं असांजूं हलंदियूं आहिनि, पर असांजूं त वरी कुझु अहिड़ा केस हूंदा आहिनि। ज़ाहिर असांजी हिकिड़ो कंपनी आहे, हिकिड़ो ग्रुप आहे, त सेकेंड डे बि असां मां को न को कोर्टुनि में, कॾहिं मलीर कोर्ट में, कॾहिं सिटी कोर्ट में, कॾहिं त असां मतिलबु इन करे असां 3 वकील जेके आहियूं न, ईद जे हिकिड़े ॾींहं खे यादि पिया कयूं ऐं बार बार हुन ते ज़ोर पिया ॾियूं। ईद माण्हुनि जे लाइ 3 ॾींहंनि जी आहे, असांजे लाइ हिकिड़े ॾींहं जी आहे। उहो बि असां आई थिंक मां ऐं फ़हीम भाई डिस्कस कंदा आहियूं त यार हिकिड़ो ॾींहुं बि छो थो मिले, उहो बि असां माण्हुनि खे इंसाफ़ ॾियण लाइ ॿार हुजो। इन करे ई मां जूनियर रहणु पसंदि थी कयां, मां सीनियर न थींदमि। तव्हां चइजो बिज़ी था रहो न, मां जूनियर रही करे मां थोरो आज़ादु रहंदसि। हा, सीनियर त जूनियर खे कमु ॾेई वांदो थी वेही रहंदो न। सर प्लीज़, सर सर रिकॉर्डिंग आहे, सर सम्झो छो न था? फ़हीम साहब चवंदो ठीकु आहे, वञ वञ वञ। असल में मां हिन में माफ़ु कजो ऐड कंदुसि त जेका तव्हां ॿुधायो त ईद असल में असां वकील ईद इहा आहे त अगरि कंहिं मज़लूम खे इंसाफ़ ॾियारियो त उहो ॾींहुं असांजो ईद जो ॾींहुं आहे। बेशक ईअं आहे। कंहिं बेगुनाह खे असां आज़ादु करायो उहो असांजे लाइ ईद जो ॾींहुं आहे। कंहिं माण्हुनि सां छो जो वकालत इबादत आहे, वकील अलाह जो नालो आहे। अगरि असां हुनखे सुठे तरीक़े सां खणी वञूं त वकील जी इबादत आहे। अगरि असां सुठे तरीक़े सां चवंदा आहिनि त पैदा हुआ वकील तो मज़लूम ने कहा लो आज हम भी साहिब आवाज़ हो गए, त असां वकील मज़लूम जी आवाज़ आहियूं। अगरि असां हुनखे सुठे तरीक़े सां हलायूं था, कंहिं माण्हू खे इंसाफ़ ॾियूं था, त उहो ईद जो ॾींहुं आहे। मौला अली इस्लाम जो बि कौल आहे त हर मोमिन जे लाइ उहो ईद जो ॾींहुं, उहो ॾींहुं ईद जो आहे जंहिंजो गुनाह नथो करे। त हीउ असां वकील जे लाइ बि जंहिं माण्हू खे इंसाफ़ ॾियारियो त उहो असां लाइ ईद जो ॾींहुं आहे। ॾाढो सुठो। माना नादिया बि ॿुधायो त हीअ बि प्रैक्टिस करे थी, असांजी टीम जो हिसो हिननि जे कढ मां आया। वकालत ते बि अहिड़ा बुरा ॾींहं अची विया। अच्छा, नादिया का यो पूछो, नादिया की एडमिशन कहीं जा रही हुई? कहीं ॾियारी LLB में जेको ॿुधाए थो नहीं। अच्छा, मतलब मूंखे मास्टर्स कई, मास्टर्स IR में कई यूनिवर्सिटी ऑफ कराची मां। उन खां पोइ चवंदा आहिनि न त हिकिड़ो रस्तो राहे रास्त हूंदो आहे जेको कोई मतिलबु ॿुधाए न ॿुधाए। नूर तव्हांखे LLB कयो? आपा बल्कि दुबई में हुई, आपा दुबई में हुई। अचानक सडनली मां हिकिड़ो कोट पाए हिकिड़ो करेक्टर कयो, चई तूं वकालत कंदी मां छो आपी अधी मूंखे ख़बर न आहे, एॾो मुश्किल आहे। उन्हनि ॾींहंनि में नादिया के मुंहिंजे ख़्याल में इंश्योरेंस कंपनी में जॉब पई करे। बिल्कुलु। मां त छो पई पाण खे ज़ाया करे, छा पई करे, छा पई कयां। यार मां अचां पई, पंहिंजा पेपर वग़ैरह कढी रख, ऐं आई आहियां मेमन ॻोठ वठी वई आहियां, उते हिनजो एडमिशन करायो आहे। मूंखे इन शइ जी ख़बर ई न पई त जेको माण्हू मूंखे एतिरो टफ ॿुधाइनि पिया LLB जो एडमिशन, हे ईअं थींदो, हे ईअं थींदो, हेतिरियूं फीसिस, मूंखे 5 रुपयनि जी बि ख़बर न हुई त मुंहिंजी एडमिशन कीअं थी वई। बसि मूंखे एतिरी ख़बर हुई त मूंखे पंहिंजो छा चइबो एनरोलमेंट कार्ड मिलियो। इंसान ग़लती बि थी वेंदी आहे।
इहा ख़ूबसूरत गलती आहे, गलतियूं करणु खपनि। करेक्ट, इहा ख़ूबसूरत गलती आहे। नूर साहिबा तव्हांखे असां कसूरवार नथा ठहरायूं, इंसान ग़लती बि थी वेंदी आहे कॾहिं। एक ड्रामा ईद का इसी हवाले से होना चाहिए आपके पास। हाँ, एक ऐसा वकील जिसे काम नहीं मिल रहा, तो कहीं से भी गुजरते हुए घर में शोर सुनता तो केस करोगी? केस करो। बिल्कुल आप सही कह रहे हैं। ईद का एक्चुअली इतने वकील जमा है ना, बहुत जबरदस्त आइडिया है। हमारी जो है ना असलम से यही बात हो रही थी कि असलम एक तो काम नहीं कर रहा, क्योंकि मैंने आपको पता है शुरू से हम साथ हैं, जिस चैनल से हमने स्टार्ट किया, तो मेरा एक लिमिटेड काम होता है और लिमिटेड अपने डायरेक्टर्स के साथ, तो मेन उसमें असलम है। तो मैंने कहा असलम आपने काम छोड़ दिया तो हम भी बेरोज़गार हो गए, तो मैंने कहा यार कुछ काम स्टार्ट करो भाई, हमें भी कोई काम मतलब कुछ याद यही करता है या एक दो, मेरा काम लिमिटेड है क्योंकि सबको पता है कि मैं आउट ऑफ कराची काम नहीं करती। फर्स्ट डे से पीटीवी के ज़माने से लेके आज तक सब जानते हैं। मेरे बच्चे छोटे थे तब नहीं चाहती थी, अब बड़े हो गए तो अब ज़्यादा जिम्मेवारियां हो गई, अब भी नहीं चाहती। तो मैंने अब जो कराची में जो भी डायरेक्टर्स है वो लिमिटेड है, कुछ चंद डायरेक्टर्स है उसमें असलम का मेन नाम है। तो असलम के हर ड्रामे में हर सीरियल में मुझे ज़िंदा जो रखा हुआ है असलम ने। मैंने कहा असलम मुझे अब ऐसा लग रहा है मैं ज़िंदा नहीं हूँ, खुदा के वास्ते दोबारा ज़िंदा करो भाई कुछ। नहीं ईद जे स्पेशल दिहाड़े ते असां दुआ था कयूं त असलम साहब हिकिड़ो तव्हां सुठो प्रोजेक्ट कयो, फर्स्ट टाइम त प्रोजेक्ट कयो हिकिड़ो सुठो, इंशाल्लाह तव्हांजे निस्बत सां जेको अॻो पंहिंजी कचेरी थी हुई उन निस्बत सां अगरि तव्हांखे मिले थो त ॾाढी ख़ुशी थींदी। तव्हां कॾहिं को ईद प्ले कयो? नहीं आई आहे फील्ड में, न नई न आई, उन महिल मां नंढड़ो ॿार हो। मुंहिंजो ख़्यालु आहे त हाणे त कोन था थियनि ड्रामा, पर लास्ट 5-10 इयर्स 15 इयर्स जेके आहिनि वधि में वधि मां ई ॾाढा ईद जा ड्रामा पिया कया। असलम भुट्टे साहिब कोई न बि चवंदो पोइ बि ईद प्ले करे चए तो ॾाढा मतलब एॾो कावड़ में चए तो ॾाढा सराब सां मां इलाही काफ़ी सारा ईद प्ले करे चुकी आहियां। बिल्कुलु मां उहो ई चयो न, चैनल न बि चवंदो न पोइ बि साईं ठाहे ईंदो ड्रामो। उहो साईं सीरियल कंदो न, सोप सीरियल, उन जे दौरान वरी कुझु टाइम बचंदो त हिकु ॿ सीन ॿिया हथ जा ठाहे, राइटर बि उहो पाण करे वठंदो। पोइ जॾहिं चैनल चवंदो यार जेको स्लॉट खाली थो वञे हिकिड़ो ईद प्ले, साईं चवंदो साईं मूं ठहियो पियो यार, तोखे चयो त न चयो, मूंखे ख़बर ई तव्हां खुटंदव, इन करे मां ठाहे रखी छॾियो। पर असलम जॾहिं सोप सीरियल पियो करे मेन वॾी, त उहा तारिक कुरैशी जी लिखियल हुई, असलम जी लिखियल न हुई। फासला जी फासला तारिक कुरैशी लिखियो, ऐं फर्स्ट टाइम मुंहिंजे ख़्याल में ओवरऑल पाकिस्तान में शायदि 200 एपिसोड 5 ॾींहं मुसलसिल को ड्रामो हले, इहो फर्स्ट टाइम इन पाकिस्तान हुयो। पोइ त वरी घणा ई शुरू थी विया, 5 ॾींहं मुसलसिल हलंदी ट्रांसमिशन उन सीरियल जी, उन खां पोइ त वरी घणा ई शुरू थी विया, ऐं ॾाढो ॾुखियो टाइम हुयो। हाणे बि ॾुखियो ई टाइम हले चैनल, हाणे वरी जेको टाइम आहे न, हाणे उहो सिर्फ़ु चैनल खे पंहिंजो रुगो सॉफ्टवेयर पूरो करिणो आहे, बाक़ी उनखे क्वालिटी सां को मतिलबु न आहे, उनखे क्वांटिटी सां मतिलबु आहे। बड़ी अहम ॻाल्हि करे छॾी, बहुत अहम मुद्दा छेड़ दिया इन्होंने। 24 घंटे की नशियात चाहिए। सैयदा तबस्सुम साहिबा हमारे साथ हैं। आपको ज़्यादातर रेडियो पे काम करने का मज़ा आता है ज़्यादा या टीवी पर? दोनों जगह, दोनों मीडियम में। रेडियो पर तो ऐसा है ना, आवाज़ की दुनिया है, बस वहाँ वैसे तो आवाज़ फेस भी देखना चाहिए ना, फेस देखेंगे तो ज़्यादा मशहूर होते हैं आवाज़ तो वैसे ही मशहूर हो जाती है। पहले तो आरजेस इतने मशहूर, नादिया ने बहुत काम किया रेडियो पर जब भी तो मशहूर है वो, तभी ये लोग मुझे पहचानते नहीं है। मैं तो इनको यही कहता हूँ कि आपको तो रेडियो पर ही काम करना चाहिए। कहाँ गाल है, इन्हें एडो कम करवा जो रेडियो ही बंद थी वियो। माशाल्लाह आवाज़ बहुत अच्छी है ना, जब भी तो अब तो खत्म ही हो गया। मेरी आवाज़ के बाद वो रेडियो बिल्कुल बंद ही हो गया। अनवर अली ज़रदारी साहब असां सां गॾु मौजूद आहिनि। अनवर अली ज़रदारी साहब, पहिरियां त तव्हांखे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि, ऐं तव्हांजो आवाज़ हूअं ई सदाबहार आहे जंहिंखे कॾहिं बि डिनाए नथो करे सघिजे। ऐं पर ईद जे हिन पुरमुसरत मौक़े ते असांजे महिमाननि खे, हाज़रीन खे, नाज़रीन खे छा ॿुधाईंदो? हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे जेको तव्हांखे ॿुधाइजे थो। तो संबोलण जे लाइ लफ़्ज़ घुरजनि सुठा, तो संबोलण जे लाइ लफ़्ज़ घुरजनि सुठा, माखी जहिड़ा मिठा खीर जहिड़ा अच्छा, तो संबोलण जे लाइ लफ़्ज़ घुरजनि सुठा, तो संबोलण जे लाइ लफ़्ज़ घुरजनि सुठा, माखी जहिड़ा मिठा
खीर जहिड़ा अच्छा तो संबोलण जे लाइ लफ़्ज़ घुरजनि सुठा तो संबोलण जे लाइ लफ्ज़न में मासूम तुझी लिखा लफ्ज़न में मासूम तुझी लिखा लफ्ज़न में मासूम तुझी लिखा लफ्ज़ आणिया किथां चंड जहिड़ा चिटा लफ्ज़ आणिया किथां चंड जहिड़ा चिटा माखी जहिड़ा मिठा खीर जहिड़ा अच्छा तो संबोलण जे लाइ लफ्ज़ घुरजनि सुठा तो संबोलण जे लाइ साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहां वेठो साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहां वेठो साम्हूं हुजी तोखे ॾिसंदो रहां साल ई थी वञनि वेठे वेठे यका साल ई थी वञनि वेठे वेठे यका माखी जहिड़ा मिठा खीर जहिड़ा अच्छा तो संबोलण जे लाइ लफ़्ज़ घुरजनि सुठा तो संबोलण जे लाइ आरिफ लिखे रे ग म ग म प म प द प द द नि सा सा नि द नि द प द प म प म ग म ग रे ग रे सा प प प द म प ग म प ग म ग रे सा प प प द म प ग म प ग म ग रे सा बाग पैथी बगीचा में आरिफ लिखे बाग पैथी बगीचा में आरिफ लिखे चल खुदा खुश रख तोखे जानी वफा चल खुदा खुश रखे तोखे जान है वफा घुरजनि सुठा खीर जहिड़ा अच्छा तो संबोलण जे लाइ लफ़्ज़ घुरजनि सुठा तो संबोलण जे लाइ माशाल्लाह हिकु ॿीहर भलीकार धरतीअ जी ईद ऐं धरतीअ जी ईद में असां तमामु ख़ूबसूरत चेहरा हिते मौजूदु आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल्हि हले पई साई वठण खां पहिरियां अनवर अली ज़रदारी साहिब तमामु बहितरीनु कलाम ॿुधायो हाणे वरी गुफ़्तगू जी शुरूआति कंदासीं हेॾां अपा नूर असां वटि वेठी आहे त तव्हां एक्टिंग शुरूआति कई एक्टिंग खां पोइ वरी वकालत बि शुरू करे छॾियो हाणे अॻिते छा करण जो इरादो आहे छा कहिड़ो शोबो रहियो बाक़ी
इहो पुछो कहिड़ो शोबो न रहियो आहे, इहो पुछो। ब्यूटिशियन, डिजाइनर, मतलब एवरीथिंग, जबरदस्त शेफ। जी जी। मतलब कोई छॾियो न अथई, उहो पुछो न कहिड़ो छॾियो अथव कंहिंजे लाइ। हाणे छा करणु रहिजी वियो आहे? छा करणु रहिजी वियो आहे? हाणे ॿारनि जी सुठी माउ थियणु रहिजी वियो आहे। न उहो बि तव्हां आहियो, बेशक उहो एक्चुअली सभिनि खां पहिरियां त सुठा इंसान थियो। सही। बाक़ी इहो आहे त स्टार्टिंग जेकी आहे मुंहिंजी रेडियो पाकिस्तान जी आहे, ऐं खलील चन्ना जंहिंमें मुंहिंजा उस्ताद आहिनि, बाबा रशीद साबिर थियो, काफ़ी सारा नूर मोहम्मद लाशारी थियो, अमा शहज़ादी, अमा रोशनता, ईद आहे अमा शबीरा चन्ना, मुंहिंजा पंहिंजा माउ पीउ। ॾिसो ईद जो मौक़ो आहे त पंहिंजनि खे ज़रूरु यादि कजे, त इहे उहे नाला आहिनि जेकी मुंहिंजी बुनियादु आहिनि, जेको मुंहिंजी ज़िंदगी जा हिसा आहिनि, जेको मां ॻाल्हायां पई त इन में अमा शबीरा चन्ना जो इलाही वॾो हथु आहे, ऐं बिल्कुलु माउनि वांगुरु मूंखे ट्रीट कंदी हुई, ऐं मारींदी बि हुई, धक्का बि ॾींदी हुई। अमा रोशनता ऐं अमा शहज़ादी ऐं नूर मोहम्मद लाशारी जी मां पहिरियां चयो त इलाही सीनियर्स सां मूंखे मौक़ो मिलियो कमु करण जो, ऐं उन्हनि मां ई सिखियो। पोइ PTV स्टार्ट कई, पोइ मुख़्तलिफ़ चैनल स्टार्ट कया। पर हिते अचण खां पहिरियां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधायां त सौराब ऐं मां क्लास फेलो बि आहियूं, पाण असां जर्नलिज़म में मास्टर गॾु कई आहे। सौराब ऐं मां गॾु कई आहे। सौराब मां कई, मूंखे कहिड़ी ख़बर, तव्हां बि करो न, मां न कयां। थीसिस ॾियण जे लाइ ऐं वाई जे लाइ पाण ॿई शालती यूनिवर्सिटी खैरपुर में गॾु हुयासीं। मास्टर कई असां ॿिन्हिनि गॾु, ऐं पाण क्लास फेलो बि आहियूं। उन खां पोइ जेको आहे मां LLB कई, ऐं अल्हम्दुलिल्लाह 2009 खां वठी करे अॼु ताईं मां वकालत में आहियां। ऐं वकील ऐं डॉक्टर जेको आहे हमेशह प्रैक्टिस में रहंदा आहिनि, त हाणे त प्रैक्टिस में ई आहियां, ऐं जेसि ताईं ज़िंदा आहियां तेसि ताईं प्रैक्टिस में ही रहंदसि। माशाल्लाह। अच्छा फ़हीम साहब, माइक दीजिए अलीशा के। अलीशा माइक ये ले लें। अभी आप ऐसे समझें कि आप इंटरव्यू ले रही हैं मीर खान बंगलानी साहब जो आप बराबर पे बैठे हुए हैं, इनसे इंटरव्यू लें आप, कैसे लेती है अपने चैनल के लिए? वालेकुम सलाम। कैसे हैं? अल्हम्दुलिल्लाह, आप सुनाए कैसे हैं? मैं भी ठीक हूँ। ये धरती ईद चैनल है यहाँ पर, तो आपको कैसा लग रहा है यहाँ पर आकर? ये धरती चैनल तो हमारा दूसरा घर है, हम तो उसको घर समझ के ईद मनाते हैं। मेरा अक्सर ईदें मदीना मुनव्वरा में गुजरी हैं, जो ईदें पाकिस्तान में गुजरी हैं वो धरती TV के साथ ही गुजरी हैं। तो अल्हम्दुलिल्लाह नेक्स्ट टाइम भी धरती TV के साथ ही होंगे, जब तक ज़िंदा हैं इनके साथ ही होंगे इंशाल्लाह। तो कुछ आप हमारे पब्लिक को बोलना चाहेंगे? हाँ, पब्लिक को ये बोलना चाहूँगा कि ये ईद का मौका है, ईद पे अपने पड़ोसियों का ख्याल करें, अपने गरीब रिश्तेदारों का ख्याल करें और रिश्तों को बचाएं। ये तो बहुत कम है सीरियसली, अगर रिश्तों के लिए झुकना पड़े तो आप झुक जाएं। ओके, थैंक यू। माशाल्लाह, जबरदस्त। ये देखो कितना मुश्किल टास्क दे दिया मैंने आपको मीर खान बंगलानी। इनका इंटरव्यू लेके दिखाएं तो पता चले। बंगलानी साहब बहुत जबरदस्त इंटरव्यू देते ही नहीं है, बहुत ज़बरदस्त आपने इंटरव्यू लिया इनका। और माशाल्लाह ऐसे ही आप तैयारी रखें और अपने चैनल्स के लिए मुख्तलिफ कंटेंट बनाती रहेंगी। सही है ना, बहुत अच्छा काम कर रही हैं आप इतनी छोटी सी उम्र में, और बहुत अच्छा टैलेंट है आपको। कॉन्फिडेंस। फराज भाई बंदे को जानती नहीं है, देखिए नहीं है किस बारे में पूछूं, मगर पूछा, लेकिन पूछा शुरू हो गई। यही होता है, भी है, मुनासबत भी है ना, पता है उसको ईद है, मगर माशाल्लाह बहुत टैलेंटेड बच्ची है। ये चीज होती है, बाय बर्थ क्या करते थे हमें ही नहीं पता, हमें तो कुछ भी नहीं, हमें तो इनको तो भी नहीं पता। ये मेरे साथ आए हैं, ये इनको मुझे अभी भी नहीं पता। नादिया देखो अब होस्ट बन के बैठी हैं खुद, इनको बताना पड़ता है कि इनसे पूछें कुछ, इनसे ये सवाल पूछें। अब मैंने कुछ नहीं बताया कि क्या पूछना है उनसे, बस मैंने कहा इंटरव्यू ले आप उनसे, देखो और शुरू हो गई। देखो ये बात है ना, सिखी विंदासे तव्हां जी उस्तादी में सिखी विंदासे। उस्ताद ये वेल्डिंग जो कम से कई वेल्डिंग जो कम भी ॾुखियो कम आहे। असलम भुट्टो साहब, वॾा चवंदा आहिनि ईद ते वॾा जेके नंढनि खे ईद जी ख़र्ची ॾींदा आहिनि, तव्हां छा ॾिनो? मां वठंदो आहियां। तव्हां वठंदा आहियो? पुलिस में आहियो छा? न, असल में छा आहे जो हिकिड़ी उमिरि हूंदी आहे त ॾियण जी, हिकिड़ी उमिरि वरी ईंदी आहे वठण जी। सो तूं ऐं मां हाणे इन उमिरि में आहियूं त असां बच्चनि खां ईद वठूं। अच्छा, सो वी आर द कलेक्टर्स। माना ॿारनि खां ईद फुरियूं असां। मां तव्हां पाण खां एॾो वॾो था सम्झो छा? तव्हां पाण त चवंदा आहियो तूं फिरऊं रहंदो रहियो माण्हू।
वो त ये चई छॾींदा आहिनि ईअं ई पुराने दौर में दरबार में जॾहिं ड्रामा थींदा तॾहिं खां वठी कमु न उनजो स्क्रिप्ट एडिटर तव्हां हूंदा हो त पोइ असांखे परेशानी कोन थींदी। फरहाद साहब ॾिसो त मुंहिंजो वारो कॾहिं ईंदो हिन स्क्रिप्ट में। असगर पिताबी साहब सां वेठो आहे साईं। असगर पिताबी साहब ईद जे हवाले सां केतिरा ईद प्ले लिखिया आहिनि तव्हां? मुंहिंजा तक़रीबन 10-12 ईद प्ले मुंहिंजा लिखियल आहिनि। अच्छा, हा थोरो अरसो थियो अथव छा हिन फील्ड में? लिमिटेड न मां लिखंदो आहियां पंहिंजो असल में कॾहिं कॾहिं वरी ट्रैफिक जे हवाले सां ॾिसंदा आहियूं त चैनल ते ट्रैफिक कहिड़ा था हलनि, पर मुंहिंजो जेको कमु आहे मां कोशिशि कंदो आहियां त उन में आर्ट हुजे या ही वरी जेके मार धाड़ वारा ड्रामा या जेके तव्हां ड्रामा ॻोठाणा लिखंदा आहियो या शहर वारा लिखंदा आहियो, शहरी माहौल जे? मां शहरी बि लिखंदो आहियां ऐं ॻोठाणा बि लिखंदो आहियां। अच्छा, ॻोठाणे माहौल में असां बि ज़ाहिर आहे सभु हिकु ॻोठनि मां आई आहियूं कि मुंहिंजो त सिटी आहे नौशहरो फिरोज़ त उते त ॻोठ जो को तस्वुर बि कोन्हे को, कॾहिं कॾहिं ॻोठ वेंदा आहियूं, पर जिते जिते ॻोठनि में वेंदा आहियूं या जेको जेको असांजे ज़हन में आहे त कुल्हाड़ी त न कुहाड़ी असां सिंधियुनि जे लाइ हिकिड़ो मतिलबु उन लाइ रखी वेंदी हुई पहिरें ज़माने में त जंग हूंदो हुयो, लाइटूं कोन हूंदियूं, ऊंदहि हूंदी हुई त जॾहिं ॿाहिरि निकिरंदा हुआ त कुहाड़ी कंध ते रखी निकिरंदा हुया, किथे को कंडो हटाइणो आहे, को नांग अची वियो, का जीत अची वियो, उनखे पाण खे मतिलबु बचाइण जे लाइ, दिफ़ा जे लाइ पाण खे बचाइण जे लाइ। पर हाणे जेको असांखे चयो वेंदो आहे न, जिथे बि असां वेंदा आहियूं इंटरनेशनल, काफ़ी मां सफ़र कया आहिनि, मुंहिंजी ज़िंदगी तक़रीबन सफ़रनि में गुज़री आहे, ऐं जिथे जिथे सिंधी माण्हू आहे, मदीनो हुजे, मको हुजे, ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे मदीने में स्पेशली थैंक्स जेको आहे न, हिननि मदीने में मुंहिंजी ॾाढी बंगलानी साहिबु दावत कई असांजी पूरी फैमिली जी, हर माण्हू जी कंदा आहिनि। अचां थी पंहिंजे टॉपिक ते, कुहाड़ी वारे टॉपिक ते, त हाणे माण्हू सिंधियुनि खे इहो चयो वेंदो आहे त कुहाड़ी कल्चर असांजे कल्चर में कुहाड़ी इहा कान्हे का त कारो करे करे मार, कंहिंखां ज़मीन खसणी आहे त भेण खे वञी मार, असां में कारोकारी कोन हूंदो आहे, एक्चुअली कारोकारी ठाहियो वेंदो आहे, ज़मीन खसणी आहे, कंहिंखां बदिलो वठिणो आहे, बनी जो पाणी जो वारो आहे, भई कुहाड़ी खां, इहो सिर्फ़ु असांखे ड्रामनि में ॾेखारियो वियो आहे। तव्हां पुछणु छा थी चाहियो? मां इहो पुछणु पई चाहियां त असांजो जेको कुहाड़ी कल्चर आहे, जेको रियल में कुहाड़ी असांजे लाइ सिंधियुनि जो हिकिड़ो निशान आहे, कजरक थियो, उनखे तव्हां इन कल्चर पासे छो खणी विया आहियो त कारोकारी ऐं कुहाड़ी खे मिलाए करे त असां सिंधियुनि जी हाणे पहचान थी वई आहे त भई कुहाड़ी वारो आहे त पक कंहिंखे कारो करे मारे आयो हूंदो। तव्हां लिखियो आहे कुहाड़ी जो ड्रामो? राइटर मां तव्हांखे पुछंदी हलो भला पाण क्लाशन ते बि अचूं था त क्लाशन बि मतिलबु इन लाइ त कान्हे न त तव्हां का ज़्यादती थी, सिंध में अहिड़ो को बि कॉन्सेप्ट कोन्हे को, कचे जा जेके धाड़ियल आहिनि उहे बि के मख़सूस तबिके विहारिया आहिनि, ठीकु आहे न, उहे बि मख़सूस तबिकनि जा उते जेको बि आहे, सॉरी टू से मां कंहिंजे ख़िलाफ़ु न पई ॻाल्हायां, पर तव्हां राइटरनि खे इहो जेको आहे न, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे क़दम खणणु खपे। असांजो जेको एक्चुअल कल्चर आहे, जेकी ज़िंदगी असां रियल में गुज़ारियूं था, त उन ते हाणे मुंहिंजे ख़्याल में त असलम बि आहे, फरहाद बि आहे, तव्हां बि आहियो, त हाणे थोरो टॉपिकनि खे हाणे पंहिंजे रियल लाइफुनि ते अचूं, पाण इहे रियल लाइफ न आहे पंहिंजी। ॾिसो मैडम, कुहाड़ी जेका आहे न उहा असांजी सिंधी कल्चर जो हिकिड़ो हिसो आहे जी, ठीकु आहे। हाणे कुहाड़ी ॿारहाड़ी में कुहाड़ी हिकिड़ो हथियार बि आहे, बिल्कुलु। हाणे त माना बंदूकूं या इहे शयूं अची वियूं आहिनि, पर शुरू में माण्हू वटि कुहाड़ी हथियार हूंदो हुयो, कंहिंसां बि मतिलबु जहिड़ो करिणो आहे, मारणो आहे, कुझु बि करिणो आहे, मतिलबु उनजे लाइ हिकिड़ो हथियार आहे। त हाणे असां कुहाड़ी खणी हलूं था, हिन जो मक़सदु न आहे त इहो माण्हू जेको सो कातिल आहे या इहो जेको कंहिंखे मारींदो या कनेक्ट कयो वियो आहे न कुहाड़ी कारोकारी सां गॾु। फरहाद भाई सही बता रहे हैं। एक दो बातें करना चाहूँगा। बरसों पहले असलम भुट्टो साहब का ड्रामा चल रहा था, फासला। यहाँ किसी को मालूम नहीं है, फासला की कहानी बहुत ही खतरनाक कहानी थी। उसमें सास और दामाद का एक बहुत अलग किस्म का सिलसिला दिखाया गया था। तो सिंध की एक बहुत बड़ी राइटर थी, हैं, अल्लाह उन्हें सलामत रखे, उन्होंने मुझे कहा कि फरहाद ये हमारा कल्चर तो नहीं है, ये आप क्यों दिखाते हैं? तो मैंने इसमें कहा कि मैडम कहाँ लिखा हुआ है कि ये सिंधी कल्चर है? मतलब स्क्रीन सिंधी है तो सिंधी में बात हो रही है, यही ड्रामा पश्तो का होता तो पश्तो में बात हो रही होती, ये चैनल उर्दू का होता तो उर्दू में बात होती।
उर्दू ड्रामे में अगर किसी तवाइफ की स्टोरी है तो वो हर घर में तवाइफ तो नहीं है ना। नहीं है। अगर कुल्हाड़ी उठ रही है, देखिए मैं एक बात कहूँगा कि नेशनल ज्योग्राफिक चैनल मेरा फेवरेट है। 20 साल से देख रहे हैं, वही भैंस है, वही शेर है और उनका झगड़ा है और वो फेवरेट है। अब पहचानूंगा भी नहीं 10 साल पहले कौन सा शेर देखा था और कल कौन सा शेर देखा है। अली साहब से मेरी एक मरतबा बात हो रही थी इसी मौजू पे, तो मैंने कहा था सर मैं इसके खिलाफ हूँ, मैं सिंधी भाइयों के इस मौजू के खिलाफ हूँ, ये अपने ही ख़ास मौजू के खिलाफ हैं। इसी मौजूआत को उठा के बहुत से लोग ऑस्कर अवार्ड जीत गए, इन्हीं कारोकारी या तेज़ाब गर्दी, इन्हीं मौजूआत पे वो ऑस्कर ले गए और हम आज तक इसको गलत समझ रहे हैं। ऑस्कर जिस बात को उन्होंने लिया था नहीं, मैं अपनी बात आई एम सॉरी, लेकिन जैसे मैं भूल जाता हूँ इसलिए मैं बोल रहा हूँ, पहले मैं बोल लूँ कि जैसे तेलुगु फिल्म में क्या है, मद्रासी क्या है, मराठी क्या है, आज तमिल क्या है, ये सब और सुपरहिट तरीन फिल्में सिर्फ पेश करने का तरीका है और इसको फिल्म को हमें वो देखना चाहिए कि एक इंटरटेनमेंट है, हम इसमें कोई माशरा नहीं दिखा रहे। मतलब ज़रूरी नहीं कि इसको हम ये समझे कि माशरा है। उर्दू ड्रामों में बहुत कुछ होता है, तो इसका ये मतलब नहीं कि वो दामाद जो भाभी को छेड़ रहा है या वो, तो वो हर घर की कहानी है। नहीं, वो तो सास उर्दू है, वो था नजमा कावेश और हाँ ठीक है, लेकिन वही ना कि वो स्क्रीन जिस जबान की है वो नजमा कावेश का चक्कर नहीं था, उनका कैरेक्टर है सर। सॉरी नजमा, जो कहने जी शरारत था, कैरेक्टर ऐसा था, गाल पे गया था कैरेक्टर में नजमा कावेश। आपने तो अली रजा कटपुर नजमा कावेश के बारे में बोल दिया, वो तो असली नाम है उनके, उनका हकीकत में सास बहू का कैरेक्टर बताया है नजमा। देखे हिनन जी गालन तो वही कोई एतबार न करे, नजमा मां नहीं न चयो, उनका कैरेक्टर ऐसा था। फासला जो मेन हिस्सो मां भी रही है यहाँ, ठीक है ना। फासला न त उन खां पोइ वरी असां माड़ी बि ठाहियोसीं जेको रहमतुल्लाह माइनॉरिटी लिखियो जी हो, बिल्कुलु ऐं उन में वरी ॾाढो ख़तरनाक हिकिड़ो इवेंट हुयो, त उन में सोर ऐं नूह जो जेको सिलसिलो ॾेखारियोसीं, जेको इनफैक्ट असांजे ॻोठनि में त इहो यकीनन आहे, बल्कि हींअर ताईं हले पियो, पर उन खे स्क्रीन ते आणण जेका हिकिड़ी ग़लती रहमतुल्लाह कई, हिकिड़ी मूं कई, ऐं असां ॿिन्ही उन वक़्त जे चैनल जे मालिक खे चयोसीं त इहो ॾाढो अञा वधीक ममण मचंदो, की न न कुझु कोन थींदो, तव्हां ठाहियो वञी। पोइ ठाहियोसीं ऐं गारियूं बि खाधियूंसीं। पर ॾिसो असलम तव्हां कॾहिं बि कुहाड़ी कल्चर खे इन्हनि शयुनि खे प्रमोट न कयो आहे, उहो एक्चुअली तव्हां हमेशह हटी करे हिकिड़ो कमु कयो आहे। एक्चुअली छा आहे जो जंहिं ज़माने में असां ड्रामा ठाहियासीं या जंहिं ज़माने में कुझु ॿिनि चैनल ड्रामा ठाहिया पे, उन वक़्त में इहो सॼो सिलसिलो कोन हुयो, यानी हिकिड़ी ॻोठाणी ज़िंदगी ॾेखारींदा हुआ, हिकिड़ो नॉर्मल घर ॾेखारींदा हुआ, नॉर्मल सोसाइटी ॾेखारींदा हुआ, वॾेरे जो घर ॾेखारींदा, इन खां अॻिते कुझु न हुओ। ही एक्चुअली बिगड़ियो जॾहिं पत्थर दुनिया फर्स्ट टाइम लॉन्च थियो, उन में इहो ॿुधायो वियो त सिंधी माण्हू जेको आहे, हालांकि उहो ग़लति आहे, त उन्हनि इहो ॿुधायो वियो त सिंधी माण्हू जेको आहे सो हिकिड़ो निकमो ऐं हिकिड़ो नाकारा माण्हू आहे, सवाइ अगवा ऐं धाड़ेल जे चोरियुनि जे ॿियो कुझु कोन कंदो आहे। पोइ उन खे चैनल्स अॻिते वधायो ऐं पोइ वरी जेके कंपनियूं जेके स्पॉन्सर कंदियूं हुयूं, उन्हनि पंहिंजी प्रोडक्ट खे अॻिते वधाइण जे लाइ, सिंधी माण्हूअ खे वधीक ख्वार करण जे लाइ पोइ इहो ज़ोर भरियो वियो चैनल्स ते त हिन मौज़ू ते ठाहियो ड्रामो, हिन मौज़ू ते ठाहियो, पोइ हुननि जी प्रोडक्ट है ही फर्क सिंधी टॉपिक ना, तो कुहाड़ी कल्चर तो सिर्फ सिंधी में आता है। आप ये क्यों समझते हैं कि ये कहानी सिंधी की है, राइटर कहानी देखो, मैंने आज तक ऐसा मौजू नहीं लिखा है, नहीं लिखा, जानते हैं किस्मत ड्रामा लिखा आपने, जबरदस्त किस्मत ड्रामा। मेरे ड्रामा किस्मत जो था ना, उसमें कैंसर का मरीज था जो अपने बच्चों पे सिर्फ इस वजह से उन पे नफरत करता है, बीवी और बच्चों से, कि ये मुझसे नफरत करने लगे और मैं मर जाऊं तो मुझे भूल जाए। तो इसकी वजह से एक जो सेंटर था कहीं जहाँ कैंसर का इलाज होता था, वहाँ पर मरीजों ने अपने बच्चों पे तशद्दुद शुरू कर दिया। तो वहाँ से लेटर आया कि आप ये ड्रामा आपने लिखा है, हमारे यहाँ तो मरीजों ने अपने बच्चों के साथ इस तरीके का रवैया शुरू कर दिया है, आप क्या कर रहे हैं हमारे साथ। देखिए फराद खुद मान रहे हैं ना, तो अपनी बात में खुद मान रहे हैं कि ड्रामे असर करते हैं। देखिए असर करते हैं, ड्रामे असर करते हैं, इसमें सिंधी या उर्दू असर, ये मैं इसके खिलाफ हूँ कि आप खुद सिंधी हैं माजरत के साथ और आप कहते हैं कि सिंधी मानू को ये दिखाया जा रहा है। हाँ नहीं दिखाया जा रहा है वो। देखिए हम सब सिंधी हैं, हम किसके पास कुल्हाड़ी है अभी नहीं, हम कौन सा हमारा सिंधी है यहाँ पर, हम पढ़े लिखे हैं। मुझे सही हज़म थी वयूं ईद वारियूं एॾियूं कुहाड़ियूं हो खणी आया आहियो, मुझे ईद जो बि ॻाल्हायो, कोई ईदी विधी ॾियो यार। मतलब इहो आहे त अब जो है ना कल्चर को चेंज करना चाहिए। तव्हांजो नूर अदी नूर एंड फराद साहब ऐं जेके बि हिते सभु मौजूद आहिनि,
उन्हनि जे चवण जो सवलो मक़सदु इहो आहे त स्क्रीन खे मैच्योर करे ॾेखारियो, स्क्रीन खे नेचुरल करे ॾेखारियो, स्क्रीन खे उहा शइ न ॾेखारियो जेके माण्हू उन स्क्रीन ते ॾिसी करे उन शयुनि ते रद्द अमल करे पंहिंजे घरनि में, पंहिंजे माहौल में, पंहिंजे ॻोठ में, पाड़े वारनि सां उहो बिहेवियर कनि। स्क्रीन खे जेतिरो असां सुठो ॾेखारींदासीं ओतिरो सुठो असांखे फीडबैक मिलंदो। ॾिसो असांजी नादिया नंढी ॻाल्हि आहे, सिंधी टोपी जीअं असलम खे पातल आहे, वाहिद सिंधी टोपी उहा टोपी आहे जंहिंमें सजदे जे लाइ महराब रखियो वियो आहे। बेशक कंहिं बि दुनिया जे कल्चर में, कंहिं बि टोपी में, कंहिं बि कैप में, कंहिं बि शइ में वाहिद पंहिंजी सिंधी टोपी आहे जंहिंमें महराब जे लाइ, सजदे जे लाइ महराब रखियो वियो आहे। त पंहिंजो सिंधी कल्चर इहो बि आहे। बिल्कुलु ईअं ई आहे। इंशाअल्लाह तव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं जेके ॿुधनि था असांजा नाज़रीन उन मां सुठो सबक़ु हासिलु कंदा, न की उनखे बुरे तरीक़े सां उनजो अमल वठंदा ऐं उनखे बुरे तरीक़े सां रद्द अमल ॾेखारींदा। सुठियूं शयूं ॾिसो, सुठियूं शयूं ॿुधो ऐं इंशाअल्लाह असांजा जेके चैनल्स आहिनि उन्हनि ताईं बि इहो मैसेज हिन प्लेटफॉर्म जे ज़रिए वञे थो त उहो सुठी शइ ॾेखारींदा त असांखे बैकग्राउंड तां सुठी शयूं मिलंदियूं। हिन सां गॾु ई गानो कंहिंखां ॿुधाऊं? अखियूं बंदि करे केॾा सोहेल दानिश बि असां सोहेल दानिश खां ॿुधां। सही आहे, भला चओ था सोहेल दानिश साहब खां ॿुधो जीअं तव्हां चओ, भला न त मां आकड़ पकड़ केॾा अनवर अली ज़रदारी साहब ॿुधायो आहे हिकिड़ो कलाम, जेसि ताईं उहो ॿियो कलाम ॻोल्हे डायरी मां तेसि ताईं सोहेल दानिश खां ॿुधो। मेरे रिश्ते कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया। मेरे रिश्ते कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया। मेरे रिश्ते कमर तूने पहली नजर, मेरे रिश्ते कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया। जब नजर से मिलाई मजा आ गया। बरकिसी गिर गई काम ही कर गई, आग ऐसी लगाई मजा आ गया। मेरे रिश्ते कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया। बेहिजाबा न वो सामने आ गए, बेहिजाबा न वो सामने आ गए और जवानी जवानी से टकरा गई, और जवानी जवानी से टकरा गई। आग ऐसी लगी काम ही कर गई, आग ऐसी मिली काम ही कर गई। देख कर ये लड़ाई मजा आ गया। मेरे रिश्ते कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गया। ऐसे लहरा के वो रूबरू आ गई, ऐसे लहरा के वो रूबरू आ गई, और जवानी जवानी से टकरा गई, और जवानी जवानी से टकरा गई। चार ऐसी लगी, चोट ऐसी लगी, काम ही कर गई। अब ऐसी लड़ाई मजा आ गई। तेरे रिश्ते कमर तूने पहली नजर जब नजर से मिलाई मजा आ गई। बरकिसी गिर गई काम ही कर गई, अब ऐसी लगाई मजा आ गया। मेरे रिश्ते कमर, मेरे रिश्ते